सर दोस्तो जीएस सिंधी ॿोली अॼु असां सिंधी नाविल में थींदड़ जदीद तजुर्बनि जे हवाले सां ही 17वीं स्ट्रीम करे रहिया आहियूं ऐं इन स्ट्रीम में जेको अॼु जो मौज़ू आहे असांजो उहो नाविल आहे कहकशान खां अॻिते। हीउ जेको आहे सो नाविल आहे सर अब्दुल रऊफ़ शेख साहब जो या अब्दुल राफ़े शेख साहब जो, सॉरी अब्दुल राफ़े सर, अब्दुल राफ़े सही आहे छो जो जी तव्हांजो नालो राफ़ियो थो अचे हिते साम्हूं। जी अब्दुल राफ़े आहे, बस अब्दुल स्पेलिंग में राफ़े शेख साहब जो नाविल आहे ही साईं जो। जी जी ही साईं जो ॿियो नाविल आहे। इन खां अॻे साईं जेको आहे सो यूनिवर्सिटी में गुम थी वियल ख़्वाब जे नाले सां हिकिड़ो कैंपस नाविल लिखियो हो जंहिंखे तमामु घणी पज़ीराई मिली ऐं उन जा काफ़ी एडिशन्स अची चुका आहिनि। अॼु असांखे जेको आहे सो राफ़े शेख साहब जॉइन कयो आहे। सर भली कार, सभिनी खां पहिरीं तव्हां लाहौर मां असांखे जॉइन कयो आहे, थैंक यू वेरी मच टाइम ॾियण लाइ। वॾी महिरबानी साईं, तव्हांजी महिरबानी, तव्हां मौक़ो ॾिनो, महिरबानी। जी जी साईं, आवाज़ अचे पियो? अच्छा दोस्तो असां जी जी सर, तव्हांजो आवाज़ जेको आहे सो कटिजी थो वञे, थोरो नेट जो इशू थो अचे मुंहिंजे ख़्याल में। सर लाइव आहियूं सर। सिंधी ॿोली जा ख़ूबसूरत नक़ाद साईं अकबर लिगारी भी ज्वाइन करण वारा आहिनि। साईं अकबर असांखे ज्वाइन करे चुका आहिनि। सर अकबर साहब अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि सर? जी वालेकुम अस्सलाम, तव्हां ठीकु आहियो? अच्छा फर्स्ट क्लास सर। अॼु तव्हांखे थोरो मिड़ई 2 मिंट लेट थी वई आहे। हा राफ़े साहब अच्छा खे सर, असां ही पंहिंजो सेशन अस्सलाम वालेकुम साईं। साईं वालेकुम अस्सलाम, महिरबानी। जेका तव्हां लाहौर जा वण वसाया आहिनि। जी हाँ साईं। सर असां ही सुठी ॻाल्हि। जी 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 ही करीम साहब। असां सेशन जीअं रिवायत मौजिब जेको आहे सो पाण रीडिंग सां शुरू कंदा आहियूं। त मां राफ़े शेख साहब खे चवंदुसि त पंहिंजे नाविल मां को टुकड़ो जेको पंहिंजी पसंदि जो, ईअं सॼो नाविल साईं खे वणंदो हूंदो लाज़मी, पर जेको आहे सो साईं कुझु टुकड़ो पढ़नि पोइ वरी डिस्कशन शुरू था कयूं। अच्छा हिन में दोस्तो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदा हलूं, जेसि ताईं असांखे अज़ीम रूंजो साहब जॉइन था कनि तेसि ताईं जेको आहे सो मां 2 किरदार निभाईंदुसि हिन स्ट्रीम में। हिकिड़ो त मां जेको आहे सो मॉडरेट बि कंदुसि, असांजे जेके मोज़िज़ महिमान आहिनि उन्हनि खां सवाल बि कंदुसि, ऐं विच में वरी मां पाण थोरा नाविल ते कमेंट्स बि ॾींदुसि, छो जो अॼु जो फॉर्मेट इहो हो त अज़ीम साहब खे जेको आहे सो मॉडरेट करिणो ऐं मूंखे जेको आहे सो नाविल ते ॻाल्हाइणो। एनीवे पोइ जेसि ताईं अज़ीम साहब असांखे जॉइन था कनि त जेको आहे सो असां शुरू था कयूं। ऐं अकबर साहब हिकिड़ी रिक्वेस्ट, त जेकॾहिं मां डिस्कनेक्ट थी वञा कुझु हुनजे करे त तव्हां पोइ कंटिन्यू कजो सर। जी जी बिल्कुलु। अच्छा अज़ीम बि असांखे जॉइन करे चुका आहिनि। अज़ीम वेलकम, कहिड़ा हाल आहिनि, ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक। अॼु आहे थोरो नेटवर्क अच्छा जो मसलो, पर कोशिशि कंदासीं त जी शयूं जी सही थी वञे। अच्छा हाणे असांजो कोरम पूरो थी चुको आहे। असां वक़्तु विञाइण बिना जेको आहे सो शुरू था कयूं स्ट्रीम। सर राफ़े साहब तव्हां प्लीज़ रीड कजो, पोइ अज़ीम तव्हां वरी कार्रवाई हलाइजो। अज़ीम ओके? जी 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 राफ़े साहब। जी साईं, ज़रूरी त न आहे त शुरू खां पढ़िजे, पहिरियों टुकड़ो त ज़रूरी न आहे न, किथां बि पढ़िजे। सर किथां बि जेको तव्हांखे पसंदि अचे। ही आउं पेज नंबर 57 खां जेको आहे पढ़ंदुसि। भला तव्हां अर्जुन जी ज़ाल खे छा चयो जो हिन जो मूड हिकदमि ठीकु थी वियो? मूं त खेसि एतिरो ई चयो, चरी ज़िंदगी ख़ूबसूरत आहे, उनजी ख़ूबसूरत अॼु खे परदनि में ढकियल सुभाणे लाइ छो थी ख़राबु करी? धणी सभ खे 4+1 पैकेज ॾींदो आहे, जंहिंमें 4 ॾींहं ख़ुशीअ जा ऐं 1 ॾींहुं ॾुखनि जो हूंदो आहे। इंसानु केॾो बि दौलतमंद हुजे, अक़लमंद हुजे, आबिद हुजे या गुनाहगार हुजे, कॾहिं बि उनखे ख़ाली ख़ुशियूं
या ख़ाली ॾुख कोन मिलंदा आहिनि, पर ॾुखनि सुखनि जो सॼो बंडल मिलंदो आहे, जंहिंमें काफ़ी ख़ुशियूं ऐं कुझु ॾुख हूंदा आहिनि। पर असां इंसाननि जी जॾहिं ॾुखनि ते नज़र पवंदी आहे त डप खां उहो बंडल फिटी करे भॼणु लॻंदा आहियूं। पोइ ख़ुशियूं त उते ई रहिजी वेंदियूं आहिनि, बाक़ी ॾुख जिते बि हलिया वञूं असांखे ॻोल्हे लहंदा आहिनि। उन करे असांखे ॾुखनि खां भॼणु न घुरिजे, उनखे हिकु दफ़ो अची गुज़रणु ॾिजे त जीअं हुनजो भउ हमेशह लाइ ख़तमु थी वञे। ऐं जॾहिं उहे तकलीफ़ ॾींदा गुज़री रहिया हुजनि त असांखे इहा ख़ुदा जी मर्ज़ी सम्झी मुर्की आसमान ॾांहुं ॾिसी चवणु घुरिजे, जेका तुंहिंजी मर्ज़ी। ईअं करण सां पाण मुरादो ज़ख़्मनि ते मरहम लॻणु शुरू थी वेंदी। उनखां पोइ मूं जॾहिं आशा खे पंहिंजो आज़माइल टोटको ॿुधायो त उहा ॾाढो ख़ुशि थी। कहिड़ो टोटको? आजिज़ पुछियुसि। मूंखे ॿुधायो, जिते बि ज़िंदगी में रस्तो सम्झ में कोन अचे उते धणीअ जी लाइफ लाइन इस्तेमालु कंदे सभु कुझु उन ते छॾे ज़िंदगी जे जहाज़ खे ऑटो पायलट ते रखी छॾिजे, ऐं पोइ जॾहिं क़िस्मत वठी वञे तेॾां सुकून सां हलंदो रहिजे। जीअं पायलट हलंदड़ जहाज़ खे ऑटो पायलट ते रखी पाण मज़े सां काफ़ी पीअंदो आहे। धणीअ सभु कुझु पाण ठाहियो आहे ऐं उन्हनि ॾुखियाईनि मां सुठे तरीक़े सां निकिरण जो सही रस्तो बि उनखे ई ख़बर आहे। हू कुझु देरि में ई पंहिंजी कुदरत सां असांखे उन्हनि हालतुनि मां ॿाहिरि कढी वरी कंट्रोल मोटाए ॾींदो आहे। ऐं मुंहिंजी इन ॻाल्हि ते त हिन वॾो टहक ॾिनो जॾहिं चयोमांसि त असां औरतुनि खे रोअण या परेशान थियणु न घुरिजे। इन सां फ़ोटू सुठा कोन ईंदा आहिनि। कुदरत जूं हर जॻह कैमराऊं लॻल आहिनि, आसमान में सिज चंड वेंदे हवा में बि कैमराऊं आहिनि, जेकी हर पल असांजा फ़ोटू कढी असांजे सभिनि लम्हनि खे रिकॉर्ड करे रहियूं आहिनि। इन करे हर वक़्तु खिलणु घुरिजे। पोइ असां ॿिन्ही चंड ॾांहुं मोह करे चीज़ चई मुर्कंदे पंहिंजो फ़ोटो कढायोसीं। जी साईं, कंप्लीट करे छॾी रीडिंग? जी साईं। ठीकु आहे। हाणे कलीम, इन नाविल जे हवाले सां त जेको तव्हांजो फस्ट इम्प्रेशन, फस्ट राय हुजे उहा तव्हां शेयर कयो, ऐं उनखां पोइ अॻिते वधूं था ॿी गुफ़्तगू तरफ़। जी महिरबानी अज़ीम, थैंक यू। अच्छा, राफ़े साहब तमामु सुठो टुकड़ो पढ़ियो। इहो नाविल जो तमामु अहम टुकड़ो हो, जंहिंमें असांखे केकशान ऐं इन जेका पालणहार जी जुस्तजू जेको हिन जो टाइटल ते लिखियलु आहे उन जो बि थोरो ख़बर पई, अंदाज़ो। अज़ीम, मुंहिंजो आवाज़ु अचे पियो? पहिरीं इहो कंफर्म कजो त पोइ मां ॻाल्हाइणु शुरू कयां। जी 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 जी, आवाज़ क्लियर अचे पियो। ओके। अच्छा, मुंहिंजी नज़र में जेको आहे सो ही हिकु बिल डंक्स रोमन नाविल आहे, जंहिंमें आजिज़ नाले किरदार जी ज़िंदगी जो अहवालु मिले थो। नावल जी जेका शुरूआति आहे उन में ई ख़बर थी पवे त आजिज़ हिकु अहिड़ो शख़्स आहे जेको वधि खां वधि दौलत कमाइणु चाहे थो। जीअं हुनजो ख़्वाबु आहे त हू हिकिड़ी एम्पायर इस्टेब्लिश करे। जॾहिं त हुनजा दोस्त, जिन में हिकु प्रोफेसर बि आहे, प्रोफेसर सलीम, ऐं कुझु ॿिया, हिकिड़ो कलीम कारोबारी आहे, उहे उनखे शादी लाइ चवनि था। पर हू जेको आहे सो जेको शुरू वारो जेको चैप्टर आहे उन में उन्हनि खे मना करे थो छॾे, ऐं जेको आहे सो चवे थो त फ़िलहालु मुंहिंजो शादी जो इरादो कोन्हे, छो जो शादी करण सां वरी ॿार थो थी वञे, ऐं जेको आहे सो मां पहिरीं पंहिंजो एम्पायर जेको आहे बिज़नेस एम्पायर उहो खड़ो करणु थो चाहियां। पर अॻियां हली उहो दोस्तनि जे चवण ते दुआ नाले छोकिरी सां शादी करे वठे थो, जेको शायदि चोथे या पंजे चैप्टर में आहे, 47 उनजे उनजे पेज नंबर ते, छो जो हुन में एग्जैक्ट बाब कोन ॾिनल आहिनि नंबर्स। अच्छा, बिल्डिंग डंक्स रोमन नाविल में घणे भाङे जेको आहे सो मुख्य किरदार जी मैच्योरिटी प्रोसेस ते फोकस कयो वेंदो आहे। ही जेको आहे सो काफ़ी मशहूरु हिकिड़ो टेक्निक आहे नाविल जी, ऐं इन में ख़ासि करे फोकस कयो वेंदो आहे त जेको मेन करेक्टर आहे या प्रोटोगनिस्ट आहे उन जी मैच्योरिटी प्रोसेस ऐं स्पिरिचुअल जर्नी खे ॾेखारियो वञे। रूहानी तौरु समाजी हवाले सां हू ट्रांज़ेशनल फेज़िस मां गुज़रंदे ॾेखारियो वेंदो आहे हिन क़िस्म जे नाविल में। अच्छा, हिन क़िस्म जे नाविल जी जेका मुख्य ॻाल्हि इहा हूंदी आहे त किरदार में बदिलाव अचणु लाज़मी आहे। उहो किरदार जो पॉज़िटिव बदिलाव हुजे, माना पॉज़िटिविटी नेगेटिविटी खां पॉज़िटिविटी ॾे वञे, या पॉज़िटिविटी खां नेगेटिविटी ॾे। इहो जेको ट्रांज़ेशनल फेज़ आहे इहो हिन क़िस्म जे नाविल में फोकस कयो वेंदो आहे, उहो ॾेखारणु तमामु घणो ज़रूरी ईंदो आहे। जीअं हिन नाविल में असांखे आजिज़ जे किरदार सां थींदे नज़र अचे थो, उहो हिकु ट्रांज़ेशनल फेज़ मां गुज़रे थो, शादी करे थो, वरी उन विच में उनखे जेको आहे सो उनजी बिज़नेस नथो थिए,
ऐं जेका उनजी उहा पंहिंजी घरवारी खां पोइ वरी थोरो खफ़ा थो थिए, जंहिंजे करे उन्हनि जी सेपरेशन थी वञे, उन ते पोइ अलॻि ॻाल्हायूं था। अच्छा, हिन में ही जेके बिल्डिंग डंग्स रोमन नॉविल हूंदा आहिनि, इन्हनि में हिकिड़ो ॿियो नुक़्तो त इन्हनि में फिलासॉफिकल डिस्कशन्स बि हूंदा आहिनि, जेके स्पिरिचुअली माण्हू खे हिकिड़ी शइ खां ॿिए उन ट्रांज़ेक्शन में वठी ईंदा आहिनि। ॿी मुंहिंजी पॉइंट इहा आहे त हिन खे इनिशियली जेका मुंहिंजो कमेंट आहे त हिन खे मुंहिंजी नज़र में ही हिकिड़ो फ़लसफ़ानो फिक्शन जो बि थोरो घणो तासुर ॾिए थो असांखे। हाणे फ़लसफ़ानो फिक्शन जीअं निट्शे जो जेकी ज़रतश्त चयो या अहिड़े क़िस्म जो जेको फिक्शन आहे, उन में के मुख्य सवाल हूंदा आहिनि, मुख्य किरदारु उन्हनि सवालनि जे जवाबनि जी ॻोल्हा में हूंदो आहे। त ही जेको नॉविल आहे जेको आहे सो उन तर्ज़ ते उहो तासुर बि थोरो घणो ॾिए थो। हिन नॉविल में जेको आहे सो मज़हबी फ़लसफ़े, ख़ासि करे मौत खां पोइ वारी ज़िंदगी या जन्नत जे तसवुर खे जेको आहे सो टच कयो वियो आहे, ऐं उन में उहो ॾियण जी कोशिशि कई वई आहे त उहो छा हूंदो आहे, ऐं मज़हबी हवाले सां उनखे माण्हू कीअं था ॾिसनि, जेको असांखे प्रोफेसर सलीम जे डिस्कशन में नज़र अचे थो। अच्छा, हाणे जेकॾहिं हिन थोरी जेकॾहिं हिन ते तनक़ीदी नॉविल नज़र विझिजे नॉविल ते, त हिन जे टाइटल ते लिखियलु आहे, टाइटल पेज ते, त पैसे प्यार ऐं पालणहार जी जुस्तजू। उन मां उहो अंदाज़ो थिए थो त ही कंहिं किरदार जी स्पिरिचुअल जर्नी बाबति लिखियलु हूंदो। माना स्पिरिचुअल जर्नी जी ज़रूरत तॾहिं पवंदी आहे जॾहिं को बि किरदारु शदीद क़िस्म जे वजूदी बहरान या आइडेंटिटी क्राइसिस मां गुज़रंदो हुजे। पर हिन नाविल में ख़ासि करे जॾहिं मूं इहो नाविल पढ़ियो पिए, त हिन नाविल में मूंखे को बि अहिड़ो किरदारु न मिलियो जेको उन शदीद वजूदी बहरान जो शिकार हुजे, या वरी उन जे ज़हन में के अहिड़ा मुंझाईंदड़ सवाल हुजनि जिन जी उनखे ॻोल्हा हुजे। मूंखे हिकिड़ी इहा शइ नज़र आई। ऐं ही नाविल पढ़ंदे मूंखे उहो बि अहसासु थियो त किथे न किथे किरदारनि खे मज़हबी टिल्ट ॾिनो वियो आहे, या मज़हबी एपोलोजेटिक किरदार ॾेखारिया विया आहिनि, जंहिंजो मिसाल प्रोफेसर सलीम जो किरदारु आहे। ऐं जेको उनजो ख़ासि करे स्पेशली पेज नंबर 67 ते थोरो मां उहो टुकड़ो तव्हांजे अॻियां रखां थो। पेज नंबर 67 आहे, उन में प्रोफेसर सलीम साहब जो हिकिड़ो डायलॉग आहे, लेंदी डायलॉग आहे, उहो थोरो मां रखां थो, ऐं उन मां तव्हांखे अंदाज़ो थी वेंदो त ही नाविल जो ही किरदारु या ॿिया किरदार बि, उहे ॿिया किरदारनि जो ज़िक्र पोइ वरी अॻियां कयूं था, उहे थोरो मज़हबी टिल्ट ॾे या एपोलोजेटिक आहिनि। पेज नंबर 67 ते लिखियलु आहे त ख़ुदा जो शुक्र आहे मूं वटि जेको कुझु आहे हिकु सुठी ज़िंदगी गुज़ारण लाइ ज़रूरत खां बि वधीक आहे। मूंखे लॻंदो आहे त ख़ुदा जेतोणीकि जंहिंखे चाहींदो आहे बेहिसाब ॾींदो आहे, पर तमामु घटि इंसान हुनजी चाहत हासिलु करण जे क़ाबिल थींदा आहिनि। बाक़ी असां आम इंसाननि खे हू पंहिंजनि 100 नेमतनि मां 50 नेमतूं अता कंदो आहे। असां नाशुक्रा इंसान पंहिंजे मिलियल नेमतनि खे ॾिसी शुक्र करण बदिरां ॿिए खे मिलियल उन्हनि नेमतनि खे ॾिसी बेक़रार थींदा आहियूं जेके असांजे हिसे में कोन आयूं आहिनि। पोइ असां उन्हनि न मिलियल नेमतनि खे हासिलु करण लाइ ॾींहुं राति हिकु कंदा आहियूं। हिकिड़ो डिघो डायलॉग आहे, पर इन मां थोरो मूंखे जेको तासुर मिलियो, ही मुंहिंजो पंहिंजो ओपिनियन आहे, इन में थी सघे थो ग़लती ते बि हुजां, पर जेको टेक्स्ट में मूंखे नज़र आयो त जेके किरदार आहिनि किथे न किथे रिलीजियसली टिल्टेड आहिनि, रिलीजियस मोटिवेटेड आहिनि, ऐं ख़ुदा जी नेमतनि जो शुक्र अदा करण या इन हवाले सां हू जेको आहे सो कनि था। ऐं ही जॾहिं आजिज़ तुर्की जे सफ़र खां मोटे थो त पंहिंजे दोस्तनि जी दावत करे थो, त प्रोफेसर सलीम पंहिंजी 3 ज़ालनि खे वठी अचे थो। उन जूं 3 ज़ालूं आहिनि ऐं जेको आहे सो ॿार आहिनि, उहे उन्हनि खे वठी अचे थो। ऐं हिन जेको आहे सो 21वीं सदी में हू 3 ज़ालनि सां हिकिड़ो मर्द ख़ुशि आहे, इहो बि मौजो आहे। ऐं जेको आहे इन ते वरी वधीक डिस्कस कंदासीं, पर हीउ मकालमो उन कॉन्टेक्स्ट में आहे पेज नंबर 67 ते। ऐं इन में इहे जेको आहे मूंखे आम रिवाजी ॻाल्हियूं लॻियूं जेके अक्सर मज़हबी एपोलोजिस्ट कंदा रहंदा आहिनि। ॿियो प्रोफेसर साहब जी जेका
पॉलीगैमी खे प्रैक्टिस करण वारी ॻाल्हि आहे, उहा बि ॼण ग्लोरीफाई कई वई आहे हिन नॉविल में, जॾहिं त जेको आहे सो जदीद दुनिया में पॉलीगैमी हिकु ऐब आहे, माना मल्टीपल मैरिजिस, उनखे जदीद दुनिया में जेको आहे सो ऐब सम्झो थो वञे। ऐं पर जिथे मज़हबी मुआशरा आहिनि या मज़हबी सोसाइटीज़ आहिनि, उन जी अक्सरियत में उते पॉलीगैमी प्रैक्टिस कई वञे थी, जॾहिं त ॿी जेका दुनिया आहे उन में उनखे हिकु त ऐब सम्झो वञे थो, ॿियो इहो पंहिंजे पार्टनर सां इनफिडेलिटी बि सम्झो वञे थो। त अज़ीम, इहो मुंहिंजो इनिशियल कमेंट्स आहिनि नॉविल जे हवाले सां, पोइ वरी असां वधीक डिस्कशन अॻियां वधायूं था। अज़ीम जी बिल्कुलु, तव्हां जेको नॉवल जी ओवरऑल हिकिड़ो लुक ॾेई छॾियो आहे असांखे। हाणे हिन ते वधीक गुफ़्तगू करण में आसानी थींदी। ऐं साईं अकबर लगारी खां इहो पुछणु चाहींदुसि त हिन नॉवल जो जेको मरकज़ी प्लॉट आहे, जेका हिन जी थीम आहे, ऐं उनखे जेका बयानु करण लाइ पोइ जेका टेक्निक्स इस्तेमालु कयूं आहिनि, जंहिंजो थोरो हवालो कलीम बि ॾिनो, त इन जे हवाले सां तव्हांजी छा राय आहे? तव्हां हिनखे कीअं महसूसु कयो? जी, पंहिंजे फॉर्मेट में थोरो ईअं बि थींदो आहे त पाण कहाणी जेका आहे नॉविल जी, उनजो मुख़्तसिर समरी ॿुधाईंदा आहियूं। छा अॼु उहो ॿुधाइणी आहे या उनखे स्किप करे ऐं डायरेक्ट असां कमेंट्स ते अची वञूं? इहो थोरो मूंखे गाइड कजो। न समरी भले शेयर कयो, त उहो वरी जेके असांजा ॿुधंदड़ आहिनि जिन नॉवल न पढ़ियो हूंदो त उन्हनि खे बि सम्झण में आसानी थींदी। जी ठीकु आहे, पोइ आउं पहिरीं नॉवल जी समरी ॿुधायां थो। जी। ऐं राफेल शेख साहब आहिनि या नज़र न पिया अचनि? वेठा आहिनि न? हा, राफेल जी साहब जी खे साईं। ख़बर पवे न त माण्हू मुंहिंजो नॉवल पढ़नि था ऐं एतिरो माइन्यूटली बि पढ़नि था, तो घणनि खे समरी ॿुधाईंदो आहियां त पोइ वरी उहो चवंदा आहिनि त असांखे त विसरी वियो, त इहे ॻाल्हियूं नॉवल में आहिनि। पोइ अॼु ॾिसूं राफेल साहब जो पंहिंजो छा ख़्यालु आहे। त हिन कहाणी जो, हिन नॉवल जी कहाणी जो जेको मरकज़ी किरदारु आहे उहो आजिज़ आहे। ऐं आजिज़ हिकु बिल्डर आहे। उहो बिल्डर जो जीअं कलीम ॿुधायो, बिल्डिंग्स रोमान जेको आहे उहो जर्मन ॿोली जो लफ़्ज़ आहे, फ्रेंच में बि इस्तेमालु थींदो आहे। बिल्डुंग्स जो मतिलबु आहे एजुकेशन ऐं रोमांस जो मतिलबु आहे नॉवल। रोमान माना नॉवल। त ही यानी उहो नॉवल जंहिंमें एजुकेशन या फॉर्मेशन जेका आहे किरदार जी थींदी आहे। त कलीम साहब त हिनखे बिल्कुलु बिल्डिंग्स रोमन ई करार ॾिनो आहे, पर मां सम्झां थो त हिन नॉवल में जेको फॉर्मेटिव फेज़ हुनजो ॾेखारियो न वियो आहे, सिर्फ़ु हुनजो तज़किरो कयो वियो आहे त आजिज़ साहब जेको आहे उहो पहिरीं ग़रीब माण्हू हूंदो हो, उनजे पीउ ॿी शादी कई, वालदा नंढे हूंदे गुज़ारे वई, ऐं नतीजे में वेगी माउ हिन ते इलाही ज़ुल्म तशदुद कयो, ऐं जंहिं तां ही जेको आहे मुश्किलनि सां पढ़ियो, ऐं उन खां पोइ किथे मुलाज़िम थियो स्टेट एजेंसी ते। पोइ उन स्टेट एजेंसी मां पंहिंजी स्टेट एजेंसी खोली, उतां खां पोइ हुन बिल्डर जी दुनिया में दाख़िल थियो, ऐं पोइ आहिस्ता आहिस्ता हू पंहिंजी महिनत ऐं लगन सां वॾो बिल्डर बणिजी वियो। लेकिन इहो सिर्फ़ु तज़किरो ई आहे, उहो कहिड़नि कहिड़नि मरहलनि मां गुज़रियो उन ते घणो कुझु कोन्हे। उहो सिर्फ़ु हिकिड़ो तज़किरे जे तौर ते ॿुधायो वञे थो त आजिज़ हिकु ग़रीब हो ऐं उनखां पोइ अॼु अमीर आहे। उनखां पोइ आजिज़ जा टे दोस्त आहिनि, टे चार दोस्त आहिनि। बुनियादी तौर ते उनजे दोस्त में हिकिड़ो प्रोफेसर आहे, हिकिड़ो पंहिंजो डॉक्टर आरिफ़ आहे, ऐं टियों कलीम कारोबारी आहे। इहे उनजा दोस्त आहिनि जेके हुन सां कचहरियूं कनि था। ऐं हिन खे आजिज़ शादी न कई आहे, आजिज़ मसरूफ़ रहे थो, उनजे करे हुनजो हुन पासे शादी वारे पासे ख़्यालु कोन वियो आहे। त इहे टई दोस्त जेको आहे जॾहिं बि मिलंदा आहिनि तॾहिं हिन ते इहो दबाव विझंदा आहिनि त तूं शादी छो नथो करी, ऐं बहस इन पासे हली बि पवंदो आहे। नेठि हुननि जे चवण ते ई ऐं हुननि जे ई सजेशन ते हू हिकु छोकिरी सां शादी करे थो जंहिंजो नालो दुआ आहे। हुन इहो सम्झो पिए त शादी करण सां मुंहिंजा मसइला वधी वेंदा, ऐं शादी करण सां ऐं ते पंहिंजो बिल्डिंग्स ते या पंहिंजे कारोबार ते तवजो न ॾेई सघंदुसि। पर हुनजो ख़्यालु ग़लति साबित थिए थो, ऐं उहा छोकिरी एतिरी त सुठी साबित थींदी आहे, एतिरी नेक साबित थींदी आहे, जो आजिज़ जी ज़िंदगी में बहार अची वेंदी आहे, ऐं आजिज़ ॾाढो ख़ुशि गुज़ारींदो आहे। आजिज़ खे हुन सां तमामु घणी मोहबत थी वेंदी आहे।
उनखां पोइ हू हनीमून जे तौर ते तुर्की बि घुमण वेंदा आहिनि। हिते हिकिड़ो टुकड़ो जेको आहे उहो तुर्की जो सफ़रनामो बि आहे। बिल्कुलु ईअं लॻे थो जीअं उहो सफ़रनामो हिते हिन में एड कयो वियो आहे। बहरहाल हुन सां कोई हेल्थ जो इशू थिए थो दुआ सां ऐं इस्पताल में दाख़िल थिए थी ऐं सुतत ई जेको आहे उहा दुआ गुज़ारे वञे थी। उहो दुआ जे नाले सां प्रोजेक्ट वग़ैरह बि शुरू करे थो। अच्छा, उन खां पोइ हिन जा हालात ख़राबु थियणु शुरू थी वञनि था ऐं हिन जो कारोबार में हिन खे लॉस थिए थो इन हद ताईं जो हिन जंहिं घर में रहे थो उहो घर बि हिन खां विकिणणो पइजी वञे थो। ख़ैर वरी महिनत करे थो ॿियो दफ़ो ऐं महिनत करण खां पोइ हू वरी सभु कुझु ठाहे वठे थो। जॾहिं हू सभु कुझु ठाहे वठे थो त हुनखे वरी उहे दोस्त ईंदा आहिनि त आख़िर तूं शादी छो नथो करीं। वरी उहो साॻियो बहस शुरू थिए थो ऐं उन खां पोइ हू क़ाइल थी वञे थो त ठीकु आहे शादी कयां, पर कंहिंसां शादी कयां। पोइ ईअं ई हुनखे हिकिड़ी छोकिरी मिनहा नाले हिकिड़ी छोकिरी जेका हिन वटि कमु करे थी, हिन जे बिल्डिंग्स वग़ैरह ते कमु करे थी ऐं हिन जे कमकार खे ॾिसे थी। उहो शायदि पंहिंजो आर्किटेक्चर जो हुनखे तजुर्बो आहे। त उहा छोकिरी उन सां हीअ जॾहिं ॻाल्हाए थो करे थो त उन सां वेझड़ाई थी वञे थी ऐं आख़िर में हू हुन सां शादी करे वठे थो। उन छोकिरी जो हिकिड़ो भाउ बि आहे तक़रीबन निकम्मो ऐं हिकिड़ो उनजो पीउ आहे। ऐं उन छोकिरी जो पस मंज़र इहो आहे त उहा छोकिरी पहिरीं ॿुधाए थी त कंहिं माण्हू सां मङणो वग़ैरह थियो हो या रिश्तो थियो हो, पर उहे जेके रिश्तेदार हुआ उहे संदसि पीउ जे यानी असगर जे हैसियत ऐं पैसे खां मुतासिर हुआ। छोकिरी चवे थी त उन ते मार्कूं हूंदियूं आहिनि माण्हू ते, त पीउ जे पैसे ते 40 मार्कूं हुयूं, पीउ जे हैसियत ते 40 मार्कूं थियूं 80 मार्कूं, ऐं मूंखे ज़ाती तौर ते मिलियूं हुयूं 10 मार्कूं। त इन करे पीउ जी जॾहिं हैसियत उहा न रही त मूंखे जेको मूंसां उन शादी करण खां इनकार करे छॾियो। त उन खां पोइ ख़ैर बहरहाल हुनजो नालो गुलफाम हूंदो आहे। बहरहाल हिननि जी शादी थी वञे थी ऐं हीअ शादी थियण खां पोइ हुन ते तमामु घणो ट्रस्ट करणु लॻे थो ऐं उनखे कारोबार में फ़ाइदो बि थिए थो ऐं छोकिरी आहिस्ता आहिस्ता जेको आहे हर शइ हिन जे हवाले, छोकिरी जे हवाले, मिनहा जे हवाले कंदो वञे थो। हाणे जेका हिन जी ज़ाल बणिजी चुकी आहे, उहा कंदे 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 ॻाल्हि इन हद ताईं पहुचे थी जो हू चेक या काग़ज़ रुॻो हिन जे अॻियां रखंदी आहे ऐं हीअ अखियूं पूरे साइन करे छॾींदो आहे ऐं उन ते हू सोचींदो बि न आहे, काग़ज़ पढ़ंदो बि न आहे त यकीनन हिन जेको बि कयो आहे उहो सुठो कयो आहे। संदसि ऑफिस में हिकिड़ो मैनेजर आहे, शायदि नालो हुनजो हाफ़िज़ आहे। त उहो उनखे जॾहिं घर वञे थो उनखे फ़ोन करे थो त आजिज़ साहब मूंखे ख़बर पई आहे त तव्हांजे ख़िलाफ़ु गहरी साज़िश थिए पई ऐं अॼु हू तव्हांखे मारण जी साज़िश करे चुका आहिनि। तव्हां खां के काग़ज़ साइन कराईंदा जंहिंमें जेका अॻी वसियत आहे उहा वसियत बि तव्हांजी ख़तमु थी वेंदी उन काग़ज़नि जे रूह सां, ऐं तव्हांजे मरण खां पोइ तव्हांजी जेका टुटल मिल्कियत आहे उहा हिननि जे हवाले थी वेंदी, मिनहा जे हवाले थी वेंदी। तंहिंजे करे महिरबानी करे को बि काग़ज़ ॾिसण खां सवाइ साइन न कजो। हिन खे यकीन न ईंदो आहे त मुंहिंजी अहिड़ी वफ़ादार ज़ाल जेको अहिड़ी हरकत बि करे सघे थी। हीअ जॾहिं घर पहुचे थो त ज़ाल ॾाढो प्यार सां हिन जो ख़्यालु करे थी ऐं हिनखे इहो ख़्यालु अचे थो त शायदि ऑफिस जे महिलाती साज़िशुनि या राइवलरी जे करे हुन मैनेजर मूंखे इहा ॻाल्हि ॿुधाई आहे, हालांकि इहा ॻाल्हि आहे कान। पर हिनखे शक तॾहिं थिए थो जॾहिं हू हुनजे अॻियां हिकिड़ो फाइल रखे थी ऐं चए थी जल्दी सां ही साइन त करे ॾियो, सुबुह जो हीअ करिणो आहे, हीअ करिणो आहे। त हिनखे थोरो शक पैदा थिए थो। त फाइल साइन करण खां पोइ पहिरीं हीअ चए थो त ठीकु आहे मूंखे ॾे आऊं पढ़ां, सुबुह जो कंदासीं, हींअर का तकड़ त कोन्हे। उहो चए थी न मूंखे हींअर करे ॾियो। चऊं ठीकु आहे भला फाइल मूंखे ॾियो, पोइ सुबुह जो कराईंदसि। चए थो न ठीकु आहे रखो, ऐं फाइल खे वठी ऐं रखी छॾींदो आहे ड्रार में। त उन तां हू परेशान थी वेंदी आहे। उनजी परेशानी ॾिसी हिनखे वधीक शक थींदो आहे। बहरहाल जीअं ई उहा मिनहा उतां उथे थी त हीअ तकिड़ो तकिड़ो फाइल जॾहिं ॾिसे थो त उन में हीअ पंहिंजी वसियत ॾिसे थो ऐं हुनखे मैनेजर वारी ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त लॻे थी। त हीअ कावड़ में पना फाड़े ऐं उहो फाइल में विझी ऐं फाइल वरी ड्रार में विझी छॾे थो ऐं
उन हिकिड़े शॉक में अची वञे थो ऐं उन शॉक में बग़ैर सोचे सम्झे उहो घर खां निकिरी अचे थो। घर खां निकिरण महिल हू मोबाइल बि विसारे अचे थो ऐं उन खां पोइ हू मुख़्तलिफ़ गलियुनि मां घिटियुनि मां थींदो थींदो सम्झ में नथो अचे केॾांहुं वञा, छा कयां, होटल ते वञा केॾांहुं, पर हुनजी दिलि किथे बि नथी लॻे। सुम्हणी जी नमाज़ ते उहो हलियो वञे थो हिकु मस्जिद में। उन मस्जिद में का तबलीगी जमायत आयल आहे ऐं नमाज़ खां पोइ जेको बयानु थिए थो उन बयान खां ई मुतासिर थिए थो ऐं हू बग़ैर सोचण सम्झण जे जॾहिं हू चवनि था त अॻिते नालो लिखायो त केरु केतिरा नाला अॻिते तबलीग जे लाइ तव्हां हलो त हीउ 10 ॾींहंनि जो नालो पंहिंजो लिखाए थो ऐं हीउ तबलीगी जमायत सां शामिलु थी वञे थो। उते हिनखे हिकु साथी बि मिले थो, समरजान, जेको घटि पढ़ियल हूंदे बि अक़लमंद ऐं हिकिड़ो सिंसियर इंसानु आहे। उन सां गॾु ई तबलीगी जमायत में निकिरे थो। हाणे उन तबलीगी जमायत में हिननि खे उहो सॼो तबलीगी जमायत जो कोर्स जेको आहे उहो हिन नाविल में अची वञे थो त तबलीगी जमायत छा हूंदी आहे, कीअं थींदी आहे, तबलीग जा कहिड़ा कहिड़ा नुक़्ता आहिनि। ईअं इहो लफ़्ज़ मूं कोर्स इस्तेमालु कयो, निसाब, त उहो निसाब बि सॼो हिन नाविल में शामिलु थी वञे थो। उन खां पोइ हू उतां तबलीगी जमायत खां वरी कंहिं ॿिए पासे वञे थो त उते वैगन में हिनखे को माण्हू नशो ॾेई बर्फ़ी खाराए ऐं हिन जो खीसो कटे वञे थो ऐं हीउ हाणे बिल्कुलु हिन वटि न मोबाइल आहे, बेयारो मददगार, खीसे में पैसो कोन्हे को, त बि हू जेको टुकड़ो पढ़ियो राफ़े साहब मथे ॾिसी आसमान ॾे चवे थो जेका तुंहिंजी मर्ज़ी। पोइ हू अंबनि जे हिकिड़े बाग़ में वञी मज़दूरी करे थो। हिकिड़ो नेक दिलि माण्हू आहे जेको 100 रुपया मज़दूरी ॾिए थो, ॿियो थोरो बदमाश आहे, ठग आहे, उहो 200 मज़दूरी ॾिए थो, पर हीउ नेक दिलि माण्हू वटि वञे थो, उतां बि कुझु सिखे थो। उन खां पोइ अॻिते हिकिड़े कंहिं वॾेरे जी ॻाल्हि ॿुधे थो जेको इलमपुर में आहे ऐं उहो ॾाढो को नेक दिलि वॾेरो आहे। उते उनजे ॻोठ में वञे थो, वॾेरे सां मिले थो, उनजे पुट सां मिले थो जेको पुटु नीम पागल हूंदो आहे ऐं फ्रांस में कंहिं यहूदी जे इश्क में मुब्तला थियण खां पोइ वापसि अचे थो त नीम पागल थी वञे थो। उन वॾेरे जो उहो पुटु हूंदो आहे। वॾेरो बहरहाल नेक दिलि हूंदो आहे ऐं इल्म जे लाइ ऐं माण्हुनि जी बहितरी जे लाइ हू घणा कमु कंदो रहे थो। हीउ उन वटि वञे थो, कचहरी करे थो ऐं पंहिंजो तजुर्बे जे बुनियाद ते हुनखे कंहिं वॾे नुक़सान खां बि बचाए थो। ईअं हू वॾेरे वटि महिमान जी हैसियत हासिलु करे वठे थो ऐं काफ़ी वक़्तु हुन वटि रहे थो। विच में हिकिड़ो ॿियो ठग मज़हबी किरदारु या बि नज़र अचे थो जेको हिकिड़ी ग़लति एंटी रिलीजियस प्रोपेगेंडा कंदो रहे थो। उन खां पोइ हू हिकिड़ी दरगाह ते वञे थो जंहिंजी दरगाह जा किसा हुन खोड़ ॿुधा हूंदा आहिनि कंहिं सूफ़ी बुज़ुर्ग जा। उहो फ़क़ीर त पाण गुज़ारे वेंदो आहे, पर हुनजो पोटो सजादा नशीन थींदो आहे ऐं उहो मौजूदा जेके सजादा नशीन आहिनि केतिरा ई, उन्हनि वांगुरु हू माण्हुनि खे ठॻणु लॻंदो आहे। उते ई उन जी दरगाह ते हिकिड़े फ़क़ीर सां मुलाक़ात थींदी आहे। उन फ़क़ीर जो नालो पीरल आहे। पीरल को ख़्वाब बाब बि ॾिसे थो जेका हक़ीक़त, या ही ख़्वाब ॾिसे थो जेका हिनखे हक़ीक़त नज़र अचे थी। उन खां पोइ पीरल सां गॾिजी कंहिं ॿिए ॻोठ में वञे थो, उते क़ब्रिस्तान में रहनि था, उते माण्हू हिननि जा मुइतक़द थी वञनि था, हिननि जी शोहरत परे परे ताईं वञे थी ऐं पीर जेको हूंदो आहे रफ़ीउल्ला, उहो हिन खां बदिलो वठण लाइ पुलिस जी मदद वठे थो ऐं उन खां पोइ हुननि ते तशदुद एतिरो थिए थो जो उहो पीरल त तशदुद में मरी वेंदो आहे ऐं हिन ते बि तमामु घणो तशदुद थींदो आहे। पर हर तशदुद खां पोइ आसमान ॾे मुंहुं करे चए थो जेका तुंहिंजी मर्ज़ी, ऐं सम्झे थो त आउं हिकु आज़माइश मां गुज़रां पियो। उन खां पोइ उहो सूबेदार जेको हिनखे मारे रहियो हूंदो आहे उहो अचानक ट्रांसफॉर्म थी वेंदो आहे। उनखे जॾहिं हीउ चवंदो आहे हलाल ऐं हराम जो फ़लसफ़ो, त उन खां पोइ उहो हिनखे पाण वटि वठी वञे थो ऐं उहो हुनजी केयर करे थो ऐं उन खां पोइ हू ठीकु ठाकु थिए थो। पोइ वरी जॾहिं हू उते अचे थो माण्हू उन पुराणे आस्थान ते, त जिते माण्हू हुन पीरल वटि ईंदा हुआ हाणे हिन वटि अचनि था मसइला ॿुधाइण जे लाइ। कंहिंखे दुआ करे थो, कंहिंखे मसइलो ॿुधाए थो। उते हिनखे हिकिड़ा माण्हू चवनि था असां पंहिंजो जेको अलाह तुल्ह हो उहो ॾेई चुका आहियूं, तेल जो घाणो
विकिणी असां किस्तूं जमा करायूं, हिकिड़ी स्कीम आहे उन में त हीअ अचानक चौंकी वञे थो, चए थो त कहिड़ी स्कीम, त स्कीम हिन जी पंहिंजी जेका हूंदी आहे उहा दुआ, आजिज़ जी दुआ स्कीम जो नालो हूंदो आहे। चए थो उन में ॾाढी ठगी थी आहे। पोइ चए थो ठीकु आहे, ऐं सुभाणे आऊं तव्हां सां गॾु हलंदुसि उन स्कीम जी ऑफिस हलंदुसि। ईअं हू वापसि पंहिंजी ऑफिस अचे थो ऐं इन में वॾो हिकु अरसो गुज़री चुको हूंदो आहे, ॾाढी वधी चुकी हूंदी आहे, हिन जी हुलियो तब्दील थी चुको हूंदो आहे। पंहिंजी ऑफिस में हिन खे पहिरीं त केरु सुञाणे नथो, पोइ जॾहिं सुञाणे वठनि था तॾहिं हिन जी आओ भगत कनि था। उते हिन खे ख़बर पवे थी त मिनहा जेका एंटागोनिस्ट आहे, जेका विलियन हुई हिन जी, उनखे संदसि भाउ मारे छॾियो ऐं भाउ पाण फांसी चढ़ी वियो ऐं हुनजो जेको पीउ हो असगर, उहो चरियो थी मेंटल असाइलम में हलियो वियो। ईअं हिन जा जेके एंटागोनिस्ट हुआ ऐं ॿियो जेको गुलफाम, उनखे बि उन मारे छॾियो मिनहा जे भाउ। ईअं हिन जा जेके मुखालिफ़ हुआ उहे सभु ख़तमु थी विया। हिन पंहिंजी जर्नी जे दौरान हिकिड़ी टीचर जेका पढ़ाए रही हूंदी आहे घर में, उन वटि हिन खे केरु वठी वञे थो, जेका ॿारनि खे बिल्कुलु जो नालो सिरात मुस्तक़ीम हूंदो आहे, त सिरात मुस्तक़ीम जहिड़ा सबक़ उन्हनि खे ॾेई रही हूंदी आहे, जंहिंखां हीउ तमामु घणो मुतासिर थिए थो। ऐं हिकु दफ़ो हुई ॿीहर पंहिंजी ऑफिस में वरी पंहिंजे पुराणे, लेकिन ज़ाहिर आहे हुनखे हू तब्दील थी चुको हूंदो आहे, हुनखे कंहिं शइ में मज़ो बि नथो अचे। उन में हुनजा जेके साथी हूंदा आहिनि ॿ, उहे हुन सां हिकु दफ़ो धोखो बि करे रहिया हूंदा आहिनि कंहिं बिल्डर सां मिली करे। बहरहाल उहे माफ़ी तलाफ़ी कंदा आहिनि ऐं वरी टियों दफ़ो हिनखे चवंदा आहिनि तूं आख़िर शादी छो नथो करी। पोइ चए थो हा शादी कंदुसि। पोइ हुन टीचर खे ॻोल्हे, सिरात मुस्तक़ीम खे, उन सां शादी कंदो आहे ऐं ईअं ई नाविल जेको आहे ही पंहिंजे इख़्तिताम ते पहुचे थो। हीअ आहे नाविल जी समरी। हिन में कुझु शयूं मूं स्किप कयूं आहिनि, ज़ाहिर आहे पोइ न त टाइम घणो लॻी वञे आहे, उन में कुझु किरदार मूं स्किप कया आहिनि। त ही मुख़्तसिर कहाणी आहे, समरी आहे नाविल जी। उनखां पोइ ॿिए राउंड में आउं नाविल जो जेको प्लॉट जो स्ट्रक्चर ऐं थीम आहिनि उन ते ॻाल्हाईंदुसि ऐं टे राउंड में आउं हिन नाविल जो तनक़ीदी जाइज़ो वठंदुसि। महिरबानी। महिरबानी सर। बिल्कुलु हाणे मुंहिंजे ख़्याल में जेके असांजा दोस्त ॿुधनि पिया, जंहिंमें साईं रज़ाक सैतो ऐं नियाज़ पंवर साहिबु, पीर उबैद साहिबु संगत खे सलाम चवनि पिया, ऐं पीर उबैद साहिबु ॻाल्हि कई आहे त साईं अब्दुल वाहिद सुमरे जे नाविलनि ते बि ॻाल्हाइणु घुरिजे, त उहो कलीम खे चवंदासीं ज़रूरु उन हवाले सां ख्यालु रखे। हाणे साईं राफ़े शेख ॾांहुं ई हलूं था, त हिन साईं तव्हांखे आवाज़ अचे पियो न? जी जी साईं जी। त ही जेको सॼो नाविल जो ख़्यालु हुयो, हिन जी जेका तख़लीक़ हुई, इन जो जेको पस मंज़र या इंस्पिरेशन या इन हवाले सां बि असांजे दोस्तनि खे ज़रूरु तव्हां शेयर कयो त इहा जेका सॼी तख़लीक़ हुई, इन जो जेको आहे सो बेसिक जेका इंस्पिरेशन हुई, या तव्हांखे जेको आहे सो हिनखे जॾहिं तव्हां तख़लीक़ कयो पिए त कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं तव्हांजे साम्हूं हुयूं? साईं असल में त जेको आहे मूंखे पाण खे बि न हुयो अंदाज़ो त ही नाविल एॾो तवील थी वेंदो या हिन में एतिरा। शुरू में मुंहिंजी सिंपल थीम हुई त जेको आहे हिकिड़ो माण्हू आहे जेको कारोबार खे टाइम ॾिए थो। असां वटि घणा बिज़नेसमैन मूं ॾिठा आहिनि, पाण बि शादी नथो करणु चाहे, हुननि जो इहो ख़्यालु आहे त शादी सां जेको आहे फोकस डाइवर्ट थी वेंदो, ऐं जेको असां बिज़नेस खे टाइम ॾियूं था, जेको हिकिड़ो सुठो टाइम हूंदो आहे ज़िंदगी जो, एट अ टाइम हिकिड़ी शइ खे ॾेई सघूं था, या बिज़नेस खे ॾेई ॾींदासीं या घर वारे ॿारनि बचनि खे ॾींदासीं। पोइ हुनखे इन में जेको आहे दोस्त ऑफर था कनि त हिकिड़ी अहिड़ी माई आहे जंहिंजी ज़िंदगी साल वञी बची आहे, हुनखे का अहिड़ी बीमारी आहे जेको आहे उनखां पोइ साल खां पोइ उहा ऑटोमेटिकली मरी वेंदी। जेकॾहिं तूं शादी नथो करणु चाहें त पोइ बि असां तोखे सजेस्ट कंदासीं त शादी खां सवाइ ज़िंदगी अधूरी आहे, तूं हिकिड़ो तजुर्बो करे ॾिस, इन माई सां शादी करे साल लाइ, साल खां पोइ उहा ई माई जेको आहे हुनखे मरी वेंदी। पोइ जेकॾहिं तोखे सम्झ में अचे त हा वाकई असां ग़लति आहियूं, तूं सही आहे, पोइ तूं भले शादी न कजांइ ॿीहर। ऐं जे हे माना हिकिड़ी टेस्ट मैरिज जे तौर ते, हुनखां पोइ जॾहिं ॿी शादी कंदो त उहा हीअ पहिरीं जेका टेस्ट मैरिज, उहा हिनखे हुन मां ख़ुशियूं मिलंदियूं, ऐं जेका ॿी असल शादी कंदो त हा यार वाकई ज़िंदगी में शादी ज़रूरी आहे, हुन औरत अची मुंहिंजी ज़िंदगी खे बदिलायो, हाणे मूंखे असल शादी करणु घुरिजे। जॾहिं असल शादी करे थो त पोइ हुन में वरी हिनखे उहा ज़ाल तवक़ो जे मुताबिक़ नथी मिले, ऐं हू पोइ त पर पोइ लिखंदे लिखंदे वरी उहो थोरी थीम चेंज थी। न त नाविल एतिरो ई हुयो त
आख़िर में हुन जी क़बर ते वञी रोअंदो हो। मूंखे मुंहिंजे ज़हन में त इहो ई हो त पहिरीं ज़ाल ॾे वरी वापसि हलियो वेंदो या उहो हुनजी, पर पोइ बसि लिखंदे लिखंदे मुख़्तलिफ़ वाक़ियात, को कोविड जो पीरियड हुयो, कुझु हादसात वग़ैरह इहो, त नाविल जीअं जीअं लिखंदो पियो वञा त हुन में घणी शयूं ईंदियूं पियूं वञनि, त हुनजे करे त इहा मेन प्लॉट त हुनजो इहो ई हुयो जेको तव्हांखे मूं हाणे अर्ज़ु कयो। कलीम, तव्हां शुरूअ में थोरो हिन नाविल जी जेका टेक्निक्स आहिनि या कुझु शयूं हुयूं जिन ते तव्हां जेको आहे सो चयो त हिननि ते कुझु तनक़ीद थी सघे थी, त हाणे आउं चाहींदुसि त तव्हां थोरो तफ़सील सां उन्हनि शयुनि ते ॻाल्हायो। अज़ीम जी महिरबानी। अच्छा, सभिनी खां पहिरीं त जेको आहे सो मां इहो चवंदुसि त मूंखे अकबर साहब ऐं राफ़े साहब जो आवाज़ु सही न पियो आयो, प्लीज़ कंफर्म कजो त इहो नेट में मुंहिंजे मसइलो आहे या तव्हां ॾे असां वटि आवाज़ मूं वटि त सही पियो अचे ऐं मुंहिंजे ख़्याल में अकबर साहब मुंहिंजे लैपटॉप जे मथां किताब मूं रखी छॾियो, मथां थी सघे थो माइक्रोफोन ते किताब अची वियो हुजे। हाणे आवाज़ क्लियर? अच्छा अच्छा जी जी। अच्छा, त मूं अज़ीम ॻाल्हि पियो कई त जेको आहे सो हिन में जेको किरदार आहिनि उहे स्पिरिचुअल जर्नी बदिराए रिलीजियसली वधीक टिल्टेड आहिनि। जेके आम रिवाजी असांजूं रिलीजियस ॻाल्हियूं आहिनि उन में मिसाल तौरु हिकिड़ो किरदारु आहे हाफ़िज़ साहब जो, जेको उन सां गॾु असिस्टेंट आहे ऐं उहो उन्हनि खे जेको आहे सो आजिज़ खे उहो बिल्डिंग जे हवाले सां, ज़मीन जे हवाले सां ॿुधाए थो त हीउ वठणु घुरिजे या न, त उहे पढ़ंदे ऐं या ही जेके आजिज़ ऐं उन जा मकालमा आहिनि उहे जेको आहे सो पढ़ंदे ईअं लॻे थो त काफ़ी जेको आहे सो रिलीजियस तबलीग थी रही आहे। इहो मुंहिंजी आहे उन में हिकिड़ी जेका मूंखे लॻो। मिसाल तौरु उहो जॾहिं दुआ जेका आहे हॉस्पिटल में हूंदी आहे त उहो जेको आहे उनखे सदिको कराइण लाइ ॿकरा वठराए थो ऐं उन्हनि खे, त इहे जेके बि शयूं आहिनि इहे उनखे लॻे थो त ईअं करण सां जेको आहे सो उहो बची वेंदी ऐं जेको सेक्रीफाइस जो कॉन्सेप्ट आहे रिलीजन में उहो हिन में अचे थो। ॿियो जेको आहे सो हुन में हिकिड़े हंधि उहो जेको आहे सो चवे थो, उनखे लॻे थो त किथे न किथे जेको व्याज वारो एलिमेंट आहे उन जे करे बि इहो रुकावट आहे। ऐं जेको पंहिंजो हाफ़िज़ साहब खे चवे थो त असां जेको अहिड़ो अकाउंट आहे छा बैंक अकाउंट जंहिंमें तव्हांखे व्याज जो हुजे, ऐं उहो चवे थो त अहिड़ो हिकिड़ो अकाउंट आहे जंहिंमें व्याज आहे ऐं उहो उनखे बंदि कराए थो। उनखे इहो लॻे थो किथे न किथे त इन गैर मज़हबी हुजण जे करे या उनजो इहे जेके गैर शरई अमल आहिनि उन्हनि जे करे जेको आहे सो इहो दुआ जी सेहत में रंडक आहे, जेको मूंखे थोरो इलॉजिकल ॻाल्हि लॻी पई ऐं गैर साइंसी ॻाल्हि लॻी पई। अच्छा, ईअं त अज़ीम मां इन ॻाल्हि जो क़ाइल न आहियां त जेको मवाद नाविल में न आहे उन ते बहस कजे, पर जेॾीमहिल मूं ही नाविल पढ़ियो पिए त मुंहिंजे ज़हन में शिदत सां कुझु ख़्याल ईंदा रहिया ऐं उन्हनि मां हिकिड़ो ख़्यालु इहो हो त जेकॾहिं मां एज़ अ राइटर हिन क़िस्म जो नाविल लिखां त उन में मां कहिड़ा मौज़ू शामिलु करे सघियसि पिए। त उन में सभिनी खां पहिरीं जेको मां इन में कॉन्सेप्ट विझां उहो हुजे हा हिकिड़ो पंहिंजो DNA प्रूफिंग या जेको पंहिंजो ट्रायल एंड एरर वारो जेके इहे जदीद इल्म आहिनि मां उन जी भेट कयां ऐं पोइ उनखे स्पिरिचुअल जर्नी ॾांहुं वठी वञा। ऐं इहो मूंखे हिन में लॻो त मूं इहो ॾाढो ॻोल्हण जी कोशिशि कई त हिन में इहो जेको साइंस ऐं रूहानियत जो कॉन्फ्लिक्ट आहे किथे न किथे उहो हुजणु घुरिजे हा, या कॉस्मोलॉजिकल जेका डेवलपमेंट्स थियूं आहिनि हींअर यूनिवर्स खां मल्टीवर्स जहिड़ा जेके जदीद बहस थी रहिया आहिनि उन्हनि ते थोरो फोकस कजे हा, छो जो स्पिरिचुअल जर्नी सदाईं जेको तव्हांजो उहो हूंदो आहे न
ऑन ग्राउंड जेको लेटेस्ट इल्मु हूंदो आहे उन सां किथे न किथे कंट्रास्ट में ईंदी आहे या किथे न किथे जेको आहे सो उनखे चैलेंज कंदी आहे। हू जेको आहे सो तव्हांजो साइंटिफिक नॉलेज स्पिरिचुअल नॉलेज खे चैलेंज कंदी आहे, स्पिरिचुअल नॉलेज साइंटिफिक। त इहो मूंखे नॉवल पढ़ंदे इहो जेको जदीद साइंस जो जेको उहो आहे या दुआ जी जेका बीमारी आहे उन में जेकॾहिं जीन म्यूटेशन जेका थ्योरी आहे उहा खणी अचिजे हा त उहा बि ॾाढी इनखे जानदार करे छॾे हा। जीन म्यूटेशन हिन में सेल्फ जीन म्यूटेशन थिए थी ऐं जीन म्यूटेशन में माना हिकिड़ी बॉडीली चेंजिस अची वञनि थियूं, उन में काफ़ी तजुर्बा बि थिया आहिनि। इहे जेको मॉडर्न जेको इल्मु हो इन जो मूंखे लॻो पियो इहो मुंहिंजे ज़हन में जीअं जीअं मां पढ़ंदो पियो वियुसि त इहो आयो पियो त जेकॾहिं इन में इहे शयूं हुजनि हा। पर इहो ख़ैर हाणे उहो लेखक जो पंहिंजो उहो आहे त जेको आहे सो कहिड़े एंगल खे एक्सप्लोर करणु चाहे थो। अच्छा, इन हवाले सां जंहिं मूं पढ़ियो पियो त मूंखे इशफ़ाक़ अहमद जो मशहूरु ड्रामो आहे लेट 80s ऐं अर्ली 90s जो मन चले का सौदा, उन में बि उन जो किरदार जी इहा ई स्पिरिचुअल जर्नी आहे। उहो बि कंहिं इदारे में बॉस हूंदो आहे, उहो यादि पियो आयो। पर उन जो जेको ॿिया किरदार हुआ उहे जेको आहे सो रूहानियत ऐं क्वांटम फिज़िक्स ऐं इन क़िस्म जे मौज़ूअनि ते बहस पिया कनि। त मूंखे लॻो त इहो जेको आहे सो हिन में बहस हुजणु घुरिजनि हा, या जेकॾहिं मां हुजां त इहे बहस खणी अचां हा हिन नॉवल में। अच्छा, ॿियो जेको हिन नॉवल में मूंखे हिकिड़ी खोट महसूसु थी राफ़े साहब खां, माज़रत राफ़े साहब दिलि में न कजो, असां जेको टेक्स्ट आहे उन ते ई जेको आहे सो ॻाल्हायूं पिया। न साईं, इहा ई त मज़े जी ॻाल्हि आहे न त असांखे तव्हां पढ़ंदड़नि जी ऐं ॿियो नक़ादनि जी ख़बर पए त हू छा था सोचनि, छो हीअ त असां पंहिंजे हिसाब सां सोचे हिकिड़ो सम्झो त हिकिड़े ई सोच ते था हली ऐं नॉवल लिखूं। मूंखे त ॾाढी ख़ुशी थी थिए तव्हां जेको आहे जेके ॻाल्हियूं ॿुधायो था, ऐं उमेदु आहे त हिन सां काफ़ी इम्प्रूवमेंट ईंदी नए नॉवल में। अच्छा, हिन में जी जी तमामु बहितरीनु। अच्छा, हिन नॉवल में हिकिड़ी जेका खोट मूंखे महसूसु थी उहा सभिनी खां पहिरीं किरदारनि जी डेवलपमेंट जो मसइलो आहे। उहो मूंखे शदीद लॻो। ईअं थो लॻे त सभु जा सभु किरदार लीनियर या स्टैटिक आहिनि, उन में को वॾी जंप या इहो जेको आहे सो नथो अचे। उन्हनि जी जेको किरदारनि में का वॾी अहिड़ी तब्दीली बि नथी अचे, हालांकि हू जेको आहे सो तबलीगनि सां वञे थो ऐं इहो, पर इहो जेको आहे सो असांजी ज़िंदगी में आम इहे थींदा रहंदा आहिनि। असां पाण केॾी महिल जेको आहे सो निकिरी पवंदा आहियूं कंहिं हुन में, त जेका किरदार जी हू स्पिरिचुअल डेवलपमेंट आहे किथे न किथे उहा मूंखे उनजी थोरी लॻी त ही स्टैटिक किरदार आहिनि ऐं जेको आहे सो शयूं उन्हनि जूं यकदमि उहे हलियूं थियूं वञनि ऐं वरी हू जेको आहे सो उनखे मैच किथे नथो करे सघे या निटिंग में थोरो अचे थो। अहिड़ी रीति इहो बि महसूसु थिए थो त ॼण सभई किरदार हिकु ई टोन में ॻाल्हाए रहिया आहिनि। इहो मूंखे जेको आहे सो नॉवल पढ़ंदे जेको उनजो डायलॉग्स आहिनि या उन्हनि जे किरदारनि जी लैंग्वेज आहे, इमोशंस उन्हनि जा तक़रीबन हिकु जहिड़ा आहिनि। इहो बि मूंखे फील थियो। इहो अकबर साहब बि हिननि ते वधीक रोशनी विझंदो त इहो जॾहिं मां पढ़ी रहियो हुउसि, मिसाल तौरु प्रोफेसर सलीम या आजिज़ या कलीम कारोबारी या ॿिया हाफ़िज़ साहब या जेके बि किरदार हिन में आहिनि, लॻभॻि उन्हनि जो टोन हिकु जहिड़ो ई आहे। उन्हनि जो इमोशंस ऐं टोन जो लेवल ऐं ॻाल्हियूं करण जो अंदाज़ हिकु जहिड़ो आहे। जॾहिं त जेकॾहिं इहो टोन हर किरदार जो मुनफ़रिद रखिजे हा त इन में हिकिड़ो वधीक जेको आहे सो निखार अची वञे हा। अच्छा, हिन नॉवल में हिकिड़ी ॿी ॻाल्हि इहा आहे जेका मूंखे महसूसु थी घणी, त हीअ डिस्क्रिप्टिव स्टोरी टेलिंग बदिरां डायलॉग्स में आहे। जेको हिन जा शुरू वारा चैप्टर्स आहिनि या मूं जेको हिकिड़ो टुकड़ो पढ़ियो पेज 67 ते, त उहो डायलॉग जेको आहे सो किथे न किथे आयो, पर हीअ जॾहिं डायलॉग अची थो वञे त ईअं थो लॻे त इहो ॿिनि माण्हुनि जे विच में को बहस थी रहियो आहे या हू हुनखे का ॻाल्हि सम्झाइण
जी कोशिशि करे रहियो आहे। अच्छा, डिस्क्रिप्टिव अंदाज़ में जेको आहे सो नवां सीन अची वेंदा आहिनि, नवां सिचुएशन ऐं क्राइसिस खे वधीक Runjo Saab, are you there? कलीम साहब, तव्हांजो आवाज़ कोन थो अचे। कलीम साहब ऐं रुंजो साहब ॿई सां नेट जे करे हू थोरी देरि जे लाइ शायदि ऑफलाइन थी विया आहिनि, त आउं हिनखे अॻिते वधायां थो। त राफ़े साहब, पहिरीं आउं हिन ते मूं चयो त हिन जे प्लाट जे स्ट्रक्चर ते आउं थोरो ॻाल्हाईंदुसि त प्लाट जो स्ट्रक्चर कहिड़ो आहे। त क्रिस्टोफर बुकर जेको पंहिंजो मास्टरपीस जेको किताबु आहे हुनजो 7 बेसिक प्लॉट्स, उन जे मुताबिक़ हिन नाविल जो जेको प्लॉट आहे उहो आहे क्वेस्ट, द क्वेस्ट। ऐं इतफ़ाक़ सां तव्हां पंहिंजे नाविल जे मथां बि लिखी छॾियो आहे पैसे, प्यार ऐं पालनहार जी जुस्तजू। त इहो इहो पंहिंजो थीम बि आहे, लेकिन इहो हिकु प्लॉट आहे। हिन प्लॉट में जा जेके 6-7 स्टेप्स आहिनि, उहे 6-7 स्टेप्स मूंखे हिन नाविल में नज़र आया। मूंखे ख़बर न आहे त राफ़े साहब उहे ही किताबु पढ़ियो आहे या क्वेस्ट जेको नाविल आहे, क्वेस्ट जेको प्लॉट आहे उन जे इंग्रीडियंट्स खां केतिरो वाक़िफ़ु आहे, लेकिन ही उन ते पूरो लहे थो। जेको क्वेस्ट आहे स्ट्रक्चर नाविल जो, जीअं साईं पाण इंजीनियर आहे त जीअं इंजीनियरिंग जी बिल्डिंग जो हिकिड़ो स्ट्रक्चर ठाहिबो आहे, पिलर हूंदा आहिनि, हुनजी छत हूंदी आहे, दरवाज़ा दरियूं, तीअं ईअं नाविलनि जो बि हिकिड़ो स्ट्रक्चर हूंदो आहे। ऐं ही क्वेस्ट जे हिसाब सां, लेकिन क्वेस्ट में इहो हूंदो आहे घणो करे 90% जेके नाविल लिखिया वञनि था, कहाणियूं लिखियूं वञनि थियूं, किसा पुराणा नवां, 2000 साल पहिरीं जो किसो बि हुजे, उहो क्वेस्ट जे मुताबिक़ जॾहिं हूंदो आहे त 90% उहे किसा या नाविल तॾहिं शुरू थींदा आहिनि जॾहिं जेको प्रोटागोनिस्ट हूंदो आहे उहो कंहिं शइ जी अर्ज़ महसूसु कंदो आहे ऐं हू पंहिंजो हिकिड़ो गोल सेट कंदो आहे त मूंखे ही गोल अचीव करिणो आहे, ऐं उन गोल खां पोइ हुनजी जर्नी शुरू थींदी आहे। लेकिन 5-10% अहिड़ा नाविल बि आहिनि जिन जी जर्नी पहिरीं शुरू थी वेंदी आहे ऐं गोल पोइ सेट थींदो आहे। ऐं जर्नी शुरू थियण जो को न को इमीडिएट काज़ हूंदो आहे, उन काज़ जे तहत उहा जर्नी शुरू थी वेंदी आहे ऐं पोइ गोल आहिस्ता आहिस्ता जर्नी मंझां ई को गोल निकिरी ईंदो आहे ऐं आख़िर में उहो गोल वाज़े थींदो आहे। हिते बि ईअं आहे त जेको आजिज़ आहे उहो जीअं त हिकु शाक जे ज़रिए हिकु शाक हुनखे पहुतो आहे ऐं हुनखे उन शाक हुनखे हवास बाख़्ता करे छॾियो आहे ऐं हुनजी एब्रप्टली हुनजी जर्नी शुरू थी वई आहे ऐं ईअं थींदो आहे बिल्कुलु। ऐं उनखे गोल क्लियर न हो, हुनखे ख़बर न हुई, हुनखे दिमाग़ में ॻाल्हि न हुई त मूंखे करिणो छा आहे। आहिस्ते 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 शयूं ऐं जेके हालात ऐं वाक़ियात थींदा विया उन मां उहो गोल वञी वाज़े थियो, जेको गोल हो सिरात मुस्तक़ीम। गोल जेको आहे, गोल अचीवमेंट ऑफ गोल, इहो हुनजो आख़िरी स्टेप हूंदो आहे, आख़िरी हूंदो आहे। विच में हू मुख़्तलिफ़ मुश्किलातुनि में घिरिजी वेंदो आहे। उन गोल हासिल करण खां पहिरीं जेका जंहिंखे आर्डील चयो वञे थो, फाइनल आर्डील, और फाइनल आर्डील मां हू गुज़रंदो आहे जेका तक़रीबन फ्रस्ट्रेटिंग हूंदी आहे ऐं मायूस कुन हूंदी आहे, मायूसी वारी हालतुनि में गुज़रे थो। ही उहो वक़्तु आहे जॾहिं हुन ते पुलिस तशदुद थिए थो ऐं बेयारो मददगार थी वञे थो। इहा हुनजी फाइनल आर्डील हूंदी आहे ऐं फाइनल आर्डील खां पोइ उनजे गोल जे माण्हू वेझो पहुची वञे थो। हिन नाविल जो गोल हो सिरात मुस्तक़ीम। हाणे सिरात मुस्तक़ीम हिकु सिंबॉलिक नालो रखियो वियो आहे किरदार जो। छोकिरी जो नालो बि आहे त सिरात मुस्तक़ीम यानी सिधो रस्तो हिन नाविल जो मेन थीम बि आहे त सिधे रस्ते ते कीअं हलिजे। ऐं सिधे रस्ते ते हलण जे लाइ जेके
माण्हू खे जेके हालात खपंदा आहिनि उन्हनि में मुख़्तलिफ़ 5-7 कंडीशन्स अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके माण्हू में तब्दीली आणींदियूं आहिनि. माण्हू लोअर सेल्फ खां हायर सेल्फ ॾांहुं तॾहिं वधे थो जॾहिं इहे 5-7 मां का बि हिकु कंडीशन थिए थी, जंहिंमां हिकिड़ो त शॉक या ट्रामा आहे. ॿियो जीअं शुरू में पंहिंजो कलीम चयो त वजूदी बहरान आहे. वजूदी बहरान न आहे त शॉक हिते आहे, ऐं उन शॉक जे ज़रिए हू हिकिड़े ट्रांसफॉर्मेशन ॾांहुं फ्रॉम लोअर सेल्फ टू हायर सेल्फ ॾांहुं हू पंहिंजी जर्नी शुरू करे थो. ऐं उन जर्नी में उनखे तकलीफ़ूं अचनि थियूं, जेको हिकु लाज़मी अमर आहे, ऐं फाइनल आर्डियल मां पहुची हू गोल करे थो. क्वेस्ट नाविल जेको बि आहे उनजो इख़्तिताम हैप्पीनेस ते हूंदो आहे, ख़ुशी ते हूंदो आहे, छो जो हुन में हुनखे गोल अचीव थी वेंदो आहे. तमामु घटि क्वेस्ट नाविल अहिड़ा हूंदा आहिनि जिन जी डार्क एंडिंग हूंदी आहे, न त अदरवाइज़ लाइट एंडिंग हूंदी आहे. ऐं डार्क एंडिंग जॾहिं थी वञे थी उन क्वेस्ट जी त तॾहिं उहो नाविल जेको आहे उहो काफ़काइस थी वञे थो, ऐं काफ़काई या वजूदी नाविलनि ॾांहुं उहो हलियो वञे थो, या कामियो वारे स्टाइल में उहो नाविल हलियो वञे थो. बहरहाल हीउ जेको ट्रेडिशनल क्वेस्ट जो जेको प्लाट आहे हीउ उन जे मुताबिक़ आहे. हाणे मूं ॿुधाए छॾियो, हाणे कलीम थी वियो हो ऑफलाइन, हाणे कलीम वापसि अची विया आहिनि त कलीम पंहिंजी ॻाल्हि जारी रखनि. जी कलीम साहब. सर मुंहिंजो आवाज़ अचे पियो? माफ़ कजो, जी हाणे अचे थो आवाज़. डिस्कनेक्ट थी वियसि. न ठीकु आहे, मूं स्ट्रक्चर ते ॻाल्हायो. मूंखे थोरो ॿुधाइजो त लास्ट. जी जी मूंखे थोरो इहो ॿुधाइजो त लास्ट पॉइंट मुंहिंजी अलाए कहिड़ी हुई जेका उतां मां कंटिन्यू कयां पोइ. तव्हां उन नाविल जो तनक़ीदी जाइज़ो वठी रहिया हुआ ऐं मन चले का सौदा ताईं तव्हां पहुता हुआ. अच्छा अच्छा जी जी सर. अच्छा जी. त मूं इहा ॻाल्हि पे कई त हीउ जेको आहे सो उन में जेको मन चले का सौदा में उन क्वांटम फिज़िक्स ऐं किरदारनि सां रूहानियत खे कंपेटेबल कयो आहे. त इहो जेको आहे सो हिन में थियणु घुरिजे हा. ऐं इन में मूंखे जेको हिकिड़ी ॿी टेक्निकल जेका खोट महसूस थी हिन नॉविल में, इहो मुंहिंजो पॉइंट ऑफ व्यू आहे वरी बि, त हीउ नॉविल डिस्क्रिप्टिव अंदाज़ बदिरां डायलॉगनि वारे अंदाज़ में तमामु घणो आहे, ऐं जेको किथे न किथे कहाणी खे हिकु हंधि बीहारे छॾे थो. जॾहिं त डिस्क्रिप्टिव अंदाज़ जेको हूंदो आहे उन में नवां सीन, सिचुएशन्स ऐं क्राइसिस उनखे वधीक मैच्योर करे छॾींदा आहिनि. ऐं जेके बि वॾा स्टोरी टेलर्स आहिनि उहो घणे भाङे पंहिंजे हुन नॉविल में ख़ासि करे डिस्क्रिप्टिव अंदाज़ रखंदा आहिनि. चाहे असां दोस्तोविस्की खे खणूं, इन खां वेंदे पंहिंजो गार्शा मार्केज़ या जेके बि आहिनि, या जेके मुंहिंजे पसंदि जा आहिनि सलमान रुश्दी वग़ैरह, त इन्हनि वटि डायलॉग तमामु नंढड़ा मुख़्तसिर हूंदा आहिनि ऐं डिस्क्रिप्शन तमामु वधीक हूंदी आहे. पर हिन नॉविल में जेको मूंखे महसूसु थियो त इन में डायलॉग्स तमामु डिघा आहिनि हिकु त, ऐं तमामु घणा आहिनि, डिस्क्रिप्शन तमामु घटि ॾिनल आहे. अच्छा, उन में हिकिड़ी ॿी ॻाल्हि इहा बि महसूसु थिए थी त हिननि किरदारनि जी जेका वेव लेंथ आहिनि उहा लीनियर हले थी. सभिनीनि जो ॻाल्हाइण जो अंदाज़, सभिनीनि जो जेको आहे सो हिकु ॿिए खां जेको आहे सो डायलॉग करण जो अंदाज़ या ॿोली चइजे, उहा सभिनी किरदारनि जी हिकु जहिड़ी मूंखे महसूसु थिए थी. चाहे उहो जेको आहे सो हाफ़िज़ साहब आजिज़ सां पियो ॻाल्हाए, या आजिज़ प्रोफेसर सां पियो ॻाल्हाए, या प्रोफेसर कंहिं ॿिए सां पियो ॻाल्हाए, या ख़ासि करे दुआ जिते हुनखे छॾे वञे थी, जेको उहो सीन आहे जिते उहे हिकु ॿिए सां ॻाल्हाइनि था, त उहो बि ईअं थो लॻे त उहो जेको आहे सो एॾा फॉर्मल आहिनि जो उहो हिकु ॿिए खे तव्हां ऐं इहो एॾो फॉर्मल थो लॻे त ॼण ॿ ओपरा माण्हू नवां मिलिया हुजनि, छो जो हिकु ज़ाल मुड़ुस जो हिकिड़ो इंटिमेट रिलेशन आहे, ऐं उहे जेको आहे सो हिकु साल जॾहिं गॾु गुज़ारनि था हिकिड़े अहिड़े रिलेशन में, त उहे हिकु ॿिए खां फॉर्मेलिटीज़ खां मथे थी था वञनि. ऐं ठीकु आहे उहो किथे किथे उहे फॉर्मेलिटीज़ यूज़, पर हर हंधि उन्हनि जो टोन साॻियो थो रहे, इहो मूंखे थोरो खुटकियो हिन नॉविल में. त इहा थोरो इन ते थोरो कमु कजे हा.
अच्छा, ॿियो डायलॉग्स जे हवाले सां मूं इहो पियो चयो त डायलॉग्स घणे भाङे जेको आहे सो असांखे ड्रामा या फिल्म्स में त सुठा लॻंदा आहिनि, छो जो उन में डायरेक्टर पंहिंजे हिसाब सां असांखे सेट ऐं इहो सॼो मंज़र मुहैया करे छॾींदो आहे, उन में असांखे एतिरो इमेजिन न करिणो पवंदो आहे। पर जॾहिं नॉविल में हुजे थो त उन में प्रॉपर डिस्क्रिप्शन ज़रूरी हूंदी आहे। जेको डायलॉग्स आहिनि उहे लॻंदो आहे त यार हाणे माना ही थोरो हाई डोज़ थींदो पियो वञे, थोरो डोज़ घटिजे ऐं डिस्क्रिप्शन थोरो हुजे। ख़ासि करे मां पंहिंजे हवाले सां ॻाल्हि थो कयां त मूंखे इन क़िस्म जी स्टोरी टेलिंग वधीक अपीलिंग लॻंदी आहे। बाक़ी हाणे हर रीडर या नक़ाद जो वरी पंहिंजो पंहिंजो हिकिड़ो नुक़्ता नज़र आहे, उनखे वरी इलाहियुनि खे वरी वॾा वॾा डायलॉग पसंदि ईंदा आहिनि। असल में इहो जेको डायलॉग्स वारो आहे घणे भाङे इहो सिंधी में जेको आहे सो असां अमर जलील साहब खां मुतासिर थींदा आहियूं। उन्हनि जे अफ़साननि में ईअं डायलॉग्स हूंदा आहिनि जेके महबूब जे हवाले सां इहे, त उहो जेको आहे सो असां सिंधी राइटर्स ते तमामु घणो असरु रहियो आहे। मां नथो चवां त राफ़िज़ साहब जेको आहे सो तव्हां कुझु, पर जेको असां ओवरऑल सिंधी फिक्शन लिखूं था सम वे और द अदर, किथे न किथे अमर जलील साहब जो असां ते तमामु घणो असरु रहे थो, इंक्लूडिंग माई सेल्फ। मां पंहिंजी ॻाल्हि कयां, जदीद नावलनि में डायलॉग त अचे पियो, घणो इहे अचे पियो, का एतिरी का नेगेटिव शइ त मूंखे नथी लॻे हिन में। डायलॉग त अचनि पिया इलाही नावलनि में, पुराणनि में बि आहिनि डायलॉग, त वरी नवनि में जेके अचनि पिया अॼुकल्ह जा नावल उनमें बि जी सर, पर असल में जेको इहे आहे, मिसाल तौरु पीटर हैंड खे आहे या इहे आहिनि, इहे डिस्क्रिप्शन ते तमामु घणो ध्यानु ॾींदा आहिनि। उहे डिस्क्रिप्शन एतिरी पंहिंजो जेम कुड्स नालो अथसि न, साउथ अफ्रीका वारो नोबेल लॉरेट, उन में जी कोटसे, जेम्स कोटसे, जी जी, उन में वरी जेको हा वेटिंग फॉर द बारबेरियंस में पढ़ियो त उन में डायलॉग्स वग़ैरह काफ़ी आहिनि। जी जी, हा ख़ैर उहो उहा बि हिकिड़ी टेक्निक आहे। पर मूं जीअं चयो त मूंखे जेको फॉर्मेट स्टोरी टेलिंग जो जेको अपील कंदो आहे उहो डिस्क्रिप्टिव वधीक अपील कंदो आहे। मूं इहो बि चवणु चाहियो सर, उन में इहो कोन्हे त को डायलॉग हुजणु ग़लति शइ आहे या ख़राबु शइ आहे, पर ईअं मूंखे उहो महसूसु थींदो आहे किथे किथे त उहो जेको आहे कहाणी हिकु हंधि बीह थी रहे, स्टैटिक थी वञे, ऐं उन में जेको आहे सो ॿिनि माण्हुनि जो रुगो ओपिनियन अचे थो, स्टोरी टेलिंग अॻियां थी वधे, मूंखे इहो महसूसु थींदो आहे। ऐं इन करे मां कोशिशि कंदो आहियां त उहो डायलॉग जेके आहिनि से नंढा हुजनि। असल में डायलॉग जी ज़रूरत वरी स्क्रीन प्ले जेके हुन जा लिखिया वेंदा आहिनि पंहिंजो ड्रामे लाइ या फिल्म लाइ, उन में त ज़रूरत पवंदी आहे। ख़ैर इहो को कोन्हे को, पर इहो मुंहिंजो ओपिनियन हो। ऐं इन में इहो कोन्हे त को डायलॉग वारा सभई कोन हूंदा आहिनि। जीअं मूं अमर जलील साहब जो ज़िक्र कयो त अमर जलील साहब पंहिंजे डायलॉग्स लिखण जे करे ई उन्हनि जी कहाणियूं ऐं उन्हनि जा जेके उहो आहिनि अफ़साना, उहे इन जे ई करे पॉपुलर हुआ। उन में जेको आहे सो तमामु शानदार डायलॉग्स हूंदा आहिनि। तो इन में इहो कोन्हे को त उहो का ग़लति आहे या टेक्निकली नथो करे सघिजे, इहो बि इम्पोज असां नथा करे सघूं कंहिं बि राइटर। जी सर, अज़ीम तव्हां आयो? नज़र नथो अचे अज़ीम। अच्छा, तो सर हिते इंटरनेट जो तमामु प्रॉब्लम आहे। अच्छा, अब्दुल राफ़िज़ साहब, तव्हां जेकॾहिं असांजे हिननि जेके सवाल उथारिया विया आहिनि, जेकॾहिं तव्हां उन्हनि ते पंहिंजो ओपिनियन ॾियणु चाहियो या को तव्हांखे हुजे उन ते त तव्हां ज़रूरु असांखे ॿुधाइजो, असां तव्हांजो पॉइंट ऑफ व्यू ॿुधणु चाहींदासीं। जेके मूं ॻाल्हियूं कयूं आहिनि या अकबर साहब, ऐं बिल्कुलु खुले अंदाज़ में जीअं असां हिक ॿिए जी ॻाल्हि सम्झी सघूं, बिल्कुलु तव्हां जेको आहे सो जेके बि पॉइंट्स मूं उथारियूं आहिनि या अकबर साहब नॉवल जे हवाले सां तव्हां उन्हनि ते ॻाल्हाइणु चाहियो त बिल्कुलु सर। जी सर, राफ़िज़ साहब। बसि जी साईं, तव्हां तमामु सुठियूं ॻाल्हियूं कयूं, असांखे सिखण जो बि मौक़ो मिलियो। हिकिड़ी ॻाल्हि जेको आहे जेका थोरी तव्हां सां इख़्तिलाफ़ कंदुमि, त तव्हां चयो त हिन में रिलीजियस जेको आहे थोरो टच घणो आहे, त वाकई हिन में घणो आहे। पर इहो हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे शायदि इहो अंदाज़ो बि हूंदो त असां वटि उमूमन जेको माहौल आहे, राइटर ज़ाहिर आहे उहो ई लिखंदो। मां जीअं हाणे पाण हिकिड़ी कारोबारी फैमिली सां तालुक़ु रखां थो,
ऐं जेके बि मुंहिंजे आसपास माण्हू मोस्टली नज़र ईंदा आहिनि त 90% त के न के तरीक़े सां रिलीजन सां अटैच हूंदा आहिनि। ऐं इहे असां वटि तव्हांखे शायदि इहे जेको आहे मिथ्स लॻनि या उहो त घणो कुझु सम्झंदा आहिनि त हीअ कारोबार में नफ़ा नुक़सान इहे जेके आहिनि सभु जेको आहे मथां डिसाइड था थियनि या त बहरहाल चवण जो मक़सदु इहो आहे त जेको मूंखे माहौल आहे उनजे हिसाब सां असांजी सोसाइटी आहे इन में तक़रीबन जेको मां जे घटि में घटि माहौल में रहां थो त मोस्टली माण्हू रिलीजियस सां के न के तरीक़े सां अटैच आहिनि। तॾहिं शायदि तव्हांखे मुंहिंजे किरदारनि में बि उहे लॻंदा हूंदा त थोरा रिलीजियस आहिनि या इहो जो मां पाण ई सभिनी खे ॾिसां थो। ॿियो जेको हुयो जीअं हाणे इहो मेडिकल जो तव्हां ॻाल्हि कई इहे त मूं पाण ऑब्ज़र्व कयूं। कोविड जे दौरान मुंहिंजे भाउ खे बि कोविड थी पियो, हुन में इंतकाल करे वियो त हुन में इहे सभु शयूं मां पाण ऑब्ज़र्व पियो कयां त माण्हू कहिड़ियूं सलाहूं था ॾियनि, कहिड़ो जेको आहे छा था चवनि, छाजे करे कहिड़ी शइ खां शिफ़ा थी सघे थी या छा। त इहो हुन में हुनजो हिकिड़ो नेचुरल माना ॻाल्हि आहे त ज़ाहिर आहे जेको राइटर फील कंदो ॾिसंदो आसपास माहौल में उहो ई हुन में लिखंदो। त तव्हां वरी जेको ॿी शायदि माहौल जो थोरो फ़र्क़ु हुजे असांजे ऐं तव्हांजे में, मूंखे जेको माहौल मिलियो आहे त हुनजे हिसाब सां थोरो किरदारनि ते हुनजो असरु नज़र अचे थो। त बाक़ी तव्हांजा कमेंट्स तमामु बहितरीनु जेको आहे ऐं काफ़ी हेल्पफुल रहंदा इंशाल्लाह अॻिले नावल में लिखण में। जी साईं, वधीक मां ॻाल्हाइण खां वधीक साईं जी जी राफे साहब जेकॾहिं तव्हां कुझु ऐड करणु चाहियो त प्लीज़। न साईं, बसि मां इहो पियो चवां मां ॻाल्हाइण खां वधीक मूंखे मज़ो थो अचे साईं अकबर लगारी साहिब जो जेको आहे ॻाल्हियूं ऐं उन्हनि जो जेको आहे नाले जो जी जी सर, जी सर, असां अकबर साहब जी नॉलेज मां असां फ़ाइदो खणूं था। अच्छा अकबर साहब तव्हां इहो डिस्कस पिया कयो डायलॉग ऐं उन वारो, इनखे थोरो जेकॾहिं वधीक एलोबरेट कयो त महिरबानी थिए। मूं जेको चयो पिए त जेको डायलॉग ऐं डिस्क्रिप्शन वारो ॻाल्हि इहा आहे त नाविल जेको अॻिते वधंदो आहे, कहाणी जेका नाविल जे अॻिते वधंदी आहे त कहाणी में ॿ शयूं हूंदियूं आहिनि। हिकिड़ो हूंदी आहे कहाणी जी रफ़्तार, ॿियो हूंदो आहे कहाणी जो कंटेंट, उन ते रिफ्लेक्शन। त कहाणी जी रफ़्तार जेका आहे उहा डायलॉग सां त कोन वधंदी, कहाणी जी रफ़्तार वधंदी आहे हैपनिंग्स सां, इवेंट्स सां, एक्शन सां। जेतिरा वधीक एक्शन हूंदा, जेतिरा वधीक इवेंट्स हूंदा, जेतिरी हैपनिंग हूंदी, ओतिरो कहाणी तेज़ हलंदी ऐं रीडर जी ओतिरी दिलचस्पी वधीक थींदी। पर हाणे ज़ाहिर आहे रुगो हैपनिंग्स ऐं रुगो कहाणी जी रफ़्तार कोन वधाइणी हूंदी आहे, पर उन जो कंटेंट ऐं उन जे रिफ्लेक्शन जे लाइ को मवाद बि ॾियणो हूंदो आहे, जंहिंजे लाइ ॿ टे तरीक़ा आहिनि। हिकिड़ो त किरदारु सेल्फ रिफ्लेक्शन करे या पोइ वरी डायलॉग जो सहारो वठे। डायलॉग जेके हूंदा आहिनि उहे हूंदा आहिनि उन कहाणी जी थीम खे वाज़े करण जे लाइ। हिन में जेको मेन थीम आहे उहो त सिरात मुस्तक़ीम आहे, सिधो रस्तो आहे। सिधो रस्तो कहिड़ो आहे, उन ते कीअं हलिजे, जेको बि राइटर जे दिमाग़ में सिधो रस्तो आहे उन जी उहो ॻाल्हि करे थो। असां इम्पोज़ त नथा करे सघूं त असां जंहिंखे आऊं जंहिंखे सिधो रस्तो सम्झां त राफ़े साहिबु उनखे सिधो रस्तो सम्झे, या राफ़े साहिबु जंहिंखे सिधो रस्तो सम्झे उनखे आऊं सम्झां, इहो ज़रूरी कोन्हे। जंहिंखे राइटर सिधो रस्तो सम्झे थो उहो हुनजो मेन थीम आहे सिरात मुस्तक़ीम। पर हिन में जेके ज़ैली थीम बि आहिनि, ज़ैली थीम मसलन ॿ टे ई ज़ैली थीम जेके आहिनि उहे मूं नोट कया हुआ, जंहिंमें हिकिड़ो थीम आहे टाइम वर्सेस वेल्थ, यानी टाइम जी अहमियत आहे या दौलत जी अहमियत आहे। हिकिड़ो इहो सब थीम आहे हुनजो। ॿियो आहे मैटर ऑफ ट्रस्ट, ट्रस्ट कीअं थो, ट्रस्ट करण सां कहिड़ा नतीजा निकिरी सघनि था। वेझे खां वेझे माण्हू ते बि ट्रस्ट कयो हुजे कॾहिं त उहो ख़राब बि निकिरी सघे थो, उहा ज़ाल जेका हुनजी निकिती। ऐं टियों हलाल ऐं हराम जो जेको थीम आहे उहो बि हिन में आहे। ॿिया बि नंढा नंढा ज़ैली थीम आहिनि। त इन्हनि थीम्स ते ॾुखियो हूंदो आहे हैपनिंग जे ज़रिए उन थीम खे वाज़े करणु, करे सघिजे थो पर उहो ज़रा ॾुखियो हूंदो आहे। उन जे लाइ आसान हल हूंदो आहे डायलॉग। तंहिंजे करे डायलॉग थींदा रहंदा आहिनि, पर इहो आहे त डायलॉग तवील न हुजे ऐं स्टेरियोटाइप डायलॉग न हुजे। यानी स्टेरियोटाइप डायलॉग जे लाइ हिकिड़ो टेक्निकल वर्ड बि आहे, मूंखे यादि न पियो अचे, क्लिशे न हुजे।
क्लीशे यानी उहा ॻाल्हि जेको हर आम माण्हू चवंदो हुजे ऐं जेको हर आम माण्हू चवंदो हुजे ऐं उहा साॻी ॻाल्हि खे नाविल में तवील करे पेश कजे त पोइ फ़ाइदो छा थियो। नाविल में का न का अहिड़ी नई शइ हुजे। होटल ते वेही 4 माण्हू जेके ॻाल्हियूं कनि था उहे साॻे जूं साॻियूं ॻाल्हियूं मिसाल जे करे नाविल में लिखिजनि थियूं त का नवाण न आहे हुन में। नाविल माना ई नई शइ आहे त उहो क्लीशे हूंदा आहिनि। क्लीशे न हुजे, बाक़ी जेको आहे डायलॉग आहिनि त ठीकु आहे, पर डायलॉग जेतिरो मुख़्तसिर हूंदा ओतिरो वधीक बहितर आहे। जी कलीम साहब, तव्हांजो सुवाल जो जवाबु। जी जी अकबर साहब, अच्छा इन में वरी जेको हिकिड़ो मूंखे इहो बि ख़्यालु आयो पियो जॾहिं मां पढ़ियो पियो नाविल, त मुंहिंजो इहो बि हो त मां राफ़िज़ साहब सां जॾहिं कचहरी थींदी थी इहा ॻाल्हि कबी त उहा ओचितो हाणे क्लिक थी वई त मूंखे इन में हिकिड़ो किरदार जी खोट महसूस थी। हिकिड़ो किरदारु अहिड़ो हुजे हा जेको एवल्यूशनिस्ट हुजे हा, जीअं हिन में ॿिया सभु क्रिएशनिस्ट आहिनि, ऐं हिकिड़ो किरदारु जेको आहे सो अहिड़ो हुजे हा ॾिजे हा जेको एवल्यूशनिस्ट हुजे हा ऐं जेको इन्हनि जदीद इल्मनि खे जेके हुन में डिस्कस थियल आहिनि उन्हनि खे नए अंदाज़ सां डिस्कस करे हा। त इहो हिकिड़ो जेको नॉविल जो टेक्स्ट आहे उनखे रिच करे छॾे हा। अच्छा, हींअर जेको मूंखे फील थियो त इहो हिकिड़ो साइंटिफिक उन डिस्कशन्स खां वधीक हिकिड़ो माना तबलीगी अंदाज़ वधीक हावी थी थो वञे हिन नॉविल ते। ऐं जेको आहे सो असांखे उहो आजिज़ ऐं दुआ जे तुर्की वारे सफ़र में ख़ासि करे जेको आहे जॾहिं वञनि था त उन दौरान उहो पढ़ण लाइ मिले थो, जंहिंमें किरदारु हिकु वाटरोड़े सां वञे टकराए थो ऐं हुनजी आइस्क्रीम किरी थी पवे। हालांकि इहो सोसाइटल डिफरेंस आहे, हुन में ॾेखारियो वियो आहे त हू जेको आहे सो हुन जे सॉरी चवण खां पहिरीं हू सॉरी थो चवे ऐं हुननि जी सोसाइटी हिकिड़ो एडवांस थी चुकी आहे। ऐं जेको आहे सो हिन ते तॾहिं त इहो ई साॻियो हादसो जेकॾहिं पाकिस्तान में थिए हा त इन ते जेको जंहिंजी आइस्क्रीम किरी हुई उहो जेको आहे सो पहिरीं त गारियूं ॾियणु शुरू करे ॾिए हा, पोइ वरी जेको आहे सो ॿी का ॻाल्हि थिए हा। त कलीम साहब, तव्हांजो आवाज़ नथो अचे। सर हाणे अचे पियो आवाज़? तो सॉरी, थोरो टेक्निकल मसइले जे करे जेको आहे सो अच्छा हिते थोरो टेक्निकल इशू थी था वञनि, पर मां पंहिंजी पॉइंट इहा हिते पूरी पे कई त जेको आहे सो असां इहो जेको आहे सो जर्नलाइज़ थियल आहे, इहो थोरो जेको आहे तबलीगी अंदाज़ थियल आहे। मां वरी बि राफ़िज़ साहब खे कलीम साहब, तव्हां बिल्कुलु ऑफलाइन हलिया विया। कलीम साहब ऑफलाइन हलिया विया आहिनि। हाणे आऊं ऐं राफ़िज़ साहब आहियूं, तंहिंजे करे वरी हाणे आऊं पंहिंजी ॻाल्हि शुरू कयां थो। त राफ़िज़ साहब, मूं चयो त थर्ड राउंड में ऐं नाविल जे जेके बहितर ॻाल्हियूं आहिनि, सुठियूं ॻाल्हियूं आहिनि उहे, ऐं प्लस वरी जेके नाविल जूं मूंखे नज़र आयूं आहिनि उणायूं मिसाल जी ॻाल्हि, त उन्हनि ते आऊं थोरो ॻाल्हाईंदुसि। हिकु ॻाल्हि इहा आहे त तव्हांजी ज़ाहिर आहे राइटर केतिरा माण्हू हूंदा आहिनि, हुनजी एतिरी डेवलपमेंट न थींदी आहे जेतिरी तव्हांजी थी आहे। तव्हांजो मूं पहिरियों नाविल बि पढ़ियो हो ऐं उन नाविल में ऐं हिन नाविल में इलाही वॾो फ़र्क़ु आहे। हीउ इलाही घणो बहितरु नाविल आहे ऐं हीअ नाविल में हिन जी जेका ॿोली आहे उहा आसान ॿोली आहे। हिन खे सम्झण जे लाइ या हिन जा जेके थीम आहिनि उनखे सम्झण जे लाइ कोई घणो सोचणो कोन थो पवे। हीअ हर माण्हू खे सम्झ में अचण वारी आहे। हिकिड़नि नाविलनि जी ॾुखियनि थीम्स जिन जा हूंदा आहिनि त उन्हनि जी ॿोली बि ॾाढी ॾुखी हूंदी आहे, जेका राइटर जेको रीडर जे जेको आहे उहो इलाही जेको कमिटेड रीडर हूंदो आहे त उहो पढ़ंदो आहे। बाक़ी ॿोली जे करे बि केतिरा ई नाविल ड्रॉप करणा पवंदा आहिनि। ख़ुदि आउं एतिरो नाविलनि जो शौक़ीन आहियां, पर कॾहिं कॾहिं को किताबु अहिड़ो मिली वञे थो नाविल जे हवाले सां, ॿोली जे हवाले सां, जेको पोइ आउं किस्तुनि में पढ़ंदो आहियां। कुझु पढ़ी छॾे ॾिनमि, वरी 6 महीने खां पोइ खयमि, मस वञी पूरो कंदो आहियां गीतूं ॾेई। अहिड़ो कोन्हे। नाविल तव्हांजे हिन में ॿोली जेका आहे उहा स्मूथ आहे
ऐं स्मूथ ॿोली में सादियूं ॻाल्हियूं चयल आहिनि जेके दिलि ते असरु कनि थियूं, दिलि ते असरु कंदड़ ॻाल्हियूं आहिनि। उन में जेको कलीम कारोबारी ऐं आरिफ़ जेका बेवफ़ाई कनि था, उन में इंसान जी जेका लालच आहे उनखे सुठे नमूने सां बयानु कयल आहे त कीअं हू लालच में अची वञनि था ऐं जिन दोस्तनि सां असां उथूं था, वेहूं था, गॾु खाऊं पीऊं था, उहे दोस्त बि असां सां धोखो करे सघनि था ऐं लालच में अची करे उहे दोस्त धोखो करे सघनि था। ईअं ई जॾहिं असां सां गॾु खाईंदड़ पीअंदड़, असां सां गॾु उथंदड़, पर वरी हिन आजिज़ जो तव्हां हिकिड़ो मस्बत पहलू, हिकिड़ो वड़ इहो ॾेखारियो आहे त जिन माण्हुनि हिन सां धोखो ॾिनो आख़िर में, छो जो हीउ ट्रांसफॉर्म थी चुको हूंदो आहे, हीउ लोअर सेल्फ खां हायर सेल्फ में वधी चुको हूंदो आहे, तंहिंजे करे हू हुननि खे न सिर्फ़ु माफ़ु करे छॾे थो, पर हू जिन क्राइसिस में आरिफ़ ऐं कलीम कारोबारी अची वञनि था, उन क्राइसिस मां हुननि खे कढे थो। इहो हिकु आला ज़र्फ़ इंसान जी निशानी आहे ऐं अहिड़ा आला ज़र्फ़ी जा मिसाल नावलनि में हुजणु खपनि त नावलनि में रुॻो मसइला ऐं रुॻो इंसाननि जा मनफ़ी पहलू न हुजनि, पर मस्बत पहलू बि हुजनि, त इंसान में जेको माफ़ु करणु, दरगुज़र करणु ऐं ॿिए जी ग़लती केरु तस्लीम करे त उनखे माफ़ु करे छॾण वारो जेको थीम आहे, हिन में सभु थीम जेको आहे इहो ॾाढो वणंदड़ आहे। मूंखे इहा शइ ॾाढी वणी। ऐं ॿियो इहो त जेको हिन में हिकायती अंदाज़ आहे, ॻाल्हि मां ॻाल्हि निकिरे थी, कहाणियूं थियनि थियूं, थोरो अंदाज़ इहो ज़रूरु थोरो प्रिमिटिव लॻे थो। जीअं प्रिमिटिव नाविल हूंदा हुआ, पुराणा किस्सा जेके हूंदा हुआ, उन मां ॻाल्हि मां ॻाल्हि निकिरंदी हुई, त उहो अंदाज़ ज़रूरु आहे जेको अॼुकल्ह जदीद नावलनि में घटि आहे या कोन पियो थिए, पर हिन में उन नाविल सां हिकिड़ी दिलचस्पी ज़रूरु पैदा थिए थी। मिसाल, जेके छोटा छोटा किस्सा थियनि था, पंहिंजो अंबनि वारे वटि वञे थो, उहो अंबनि वारो जेको आहे उहो माण्हू कहिड़े क़िस्म जो आहे, या हू नौजवान जेको आहे यहूदी छोकिरी जे इश्क वारो उहो कीअं आहे, या ॿिया आहिनि। इहे छोटा छोटा किस्सा जेके आहिनि, इहे नाविल जी दिलचस्पी में इज़ाफ़ो कनि था। माण्हू दिलचस्पी सां इन्हनि शयुनि खे पढ़े थो, किन शयुनि सां एग्री करे थो, किन शयुनि सां एग्री नथो करे। इहो हिकिड़ी नेचुरल शइ हूंदी आहे। नाविल जे बेशुमार शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि, असांखे वणनि थियूं कुझु शयूं असांखे जिन सां असां एग्री न कंदा आहियूं। ऐं जेको पढ़ां थो वॾनि राइटर्स या नोबेल लॉरेट्स जा बि पढ़ां थो, क्लासिक्स खे पढ़ां थो, उनमें बि केतिरियूं शयूं, सभु शयूं अहिड़ियूं त न हूंदियूं आहिनि जिन सां आउं एग्री कयां। केतिरनि शयुनि सां आउं डिसएग्री कयां थो, हिननि में बि केतिरनि शयुनि सां आउं डिसएग्री करियां थो, पर बहरहाल केतिरा ई माण्हू हुन सां एग्री बि कंदा हूंदा। एग्रीमेंट डिसएग्रीमेंट त इहो पढ़ंदड़ जो पंहिंजो सवाबदीद आहे, पर बहरहाल उहे शयूं हिकिड़ियो बहितर शइ में आहिनि। ऐं सूबेदार खे जेको हलाल ऐं हराम ते जो लेक्चर ॾिनो वञे थो, इहो साॻियो लेक्चर वरी बानू कुतिया वारो जेको नाविल राजा गिद्ध आहे, उहो इन स्टाइल में बि अचे थो। त बहरहाल उहो थोरी जल्दी ॻाल्हि में उहो सूबेदार जेको आहे उहो ट्रांसफॉर्म थी वञे थो, जेको थोरो ॻाल्हि इहा हुई त एतिरो जल्दी को माण्हू नथो थी सघे। ॿियो मुस्तफ़ा जी अलविदाई नसीहत यादि हूंदी सभिनी खे, खलील जिब्रान वारो, त उहो अंदाज़ बि हिकु जॻह ते उहो अची थो वञे, जॾहिं हू ख़ुदि तक़रीबन फ़क़ीर या पीर बणिजी वञे थो, त उन वक़्तु इहो खलील जिब्रान वारो अंदाज़ अची थो वञे। हुन में हिकु जॻह ते मूं ॾिसो त बेदे जे बजाए अंडो, आमतौर ते चवंदा आहिनि माण्हू, पर जेकॾहिं राइटर पंहिंजे तरफ़ां चवे थो त उनखे बेदो लिखणु खपे, पर जेकॾहिं को किरदारु अहिड़ो आहे अंडो चवे थो, कुझु शहरी माण्हू जेके आहिनि उहे बेदनि खे चवंदा आहिनि त सुबुह जो चवंदा आहिनि त 2 अंडा खाधमि, बहितर आहे त उते लिखिजे 2 बेदा खाधमि। ॿी हाणे कुझु शयूं जेके मूंखे उणायूं नज़र आयूं, उन में हिकिड़ी ॻाल्हि इहा त आजिज़ खे मारण जी जेका साज़िश आहे उहा हाफ़िज़ खे कीअं थी ख़बर पवे, हाफ़िज़ खे ड्राइवर ॿुधाए थो। हिकु अजीब ॻाल्हि इहा लॻी त हिकिड़े माण्हू खे जेका ज़ाल आहे हुनजी, उहा माराइण जी साज़िश करे पई, ऐं उहा वरी ड्राइवर जे साम्हूं एतिरी लापरवाह आहे जो उहे ॻाल्हियूं ड्राइवर जे साम्हूं थी करे, ऐं ड्राइवर वरी वञी थो ॿुधाए हुनखे। इहा ॻाल्हि थोरी हज़म कोन थी थिए
साज़िशूं हमेशह परदनि जे पोयां लिकी लिकी कबियूं आहिनि, न कि ड्राइवर ऐं नौकरनि जे साम्हूं साज़िशूं कबियूं आहिनि। बहरहाल इहो ते थोरी इहा मूंखे कमज़ोर लॻी इहा शइ। टी ॻाल्हि इहा त हू ज़ाहिरा हवास बाख़्ता थी वियो जो घर छॾे निकितो, लेकिन मज़बूत किरदार वारो माण्हू खे जॾहिं ख़बर पवे थी इन क़िस्म जी साज़िश आहे, हुन ॾिसी बि वरितो आहे, पेपर पढ़ी बि वरिता आहिनि, त हुनखे फ़रार थियणु हुनजो थोरो इलॉजिकल आहे। घर मां ईअं बसि निकिरी हलियो वञणु, हुनखे सूरत हाल खे मुंहुं ॾियणु खपे हा। हिते इहो इन क़िस्म जो फ़रार थी वञणु जेको आहे उहो रीडर ते थोरो मनफ़ी असरु छॾे सघे थो। त रीडर जेको आसानी सां ई इन पावर बि हो, हिन वटि ताक़त हुई, मुंहुं ॾेई पिए सघे हुनखे, पर हुनखे मुंहुं ॾियण जे बजाए हू ईअं हलियो वियो छॾे निगलेक्ट करे। इहो थोरो रीडर ते मनफ़ी असरु थी सघे थो। ॿियो इहो त नावलनि में जेको आहे उहो तबलीग खे कोई सुठी शइ नथो सम्झी वञे, ख़ुशूसन रिलीजियस तब्दील खे तबलीग खे प्लस पॉलिटिकल तबलीग खे बि। छाजे लाइ जो जेकॾहिं असां नाविल में मुस्लमान थी करे इस्लामी हिकिड़ी तबलीग आणींदासीं त सुभाणे हिंदू जेको आहे उहो पंहिंजे मज़हब जी तबलीग नाविलनि में खणी ईंदो, ईसाई पंहिंजे मज़हब जी खणी ईंदो, अफ्रीका मां को उथंदो उहो पंहिंजे मज़हब जी खणी ईंदो, को बुत परस्ती जी खणी ईंदो, को ज़रतश्ती पंहिंजे मज़हब जी करणु शुरू करे छॾींदो। त पोइ उहे किसा मज़हबी किसा थी वेंदा, मज़हबी हिकायतूं थी वेंदियूं। तंहिंजे करे नाविल जा जेके क्रिटिक आहिनि, बल्कि अदब जा जेके क्रिटिक आहिनि, उहे ॿिनि शयुनि में तबलीग जी खे डिस्करेज कनि था। हिकिड़ो नाविल में, ॿियो गज़ल में। गज़ल जे लाइ बि हू चवंदा आहिनि त तबलीग ऐं नासियाना अंदाज़ बिल्कुलु न हुजे, ऐं ॿियो चवंदा आहिनि नाविल जे लाइ। ॿिया जेके फॉर्म आहिनि लिटरेचर जा, उन में तबलीग हली वञे थी, नज़्म में हली वञे थी। नज़्म में आहे बि सही, वॾा वॾा जेके नज़्म आहिनि, मिसाल जी ॻाल्हि, उन में सिधी तरह त न, पर अणसिधी तरह तबलीग ई आहे। मिसाल दांटे जो जेको आहे इन्फर्नो या पैराडाइज, या हुनजो मिल्टन जो पैराडाइज लास्ट जेको आहे, त उन्हनि में सिधी न त अणसिधी तरह सां उहो तबलीग या उहो तसवुफ़ जी तबलीग वारो अंसर अचे थो। माफ़ कंदा, पर नाविलनि में उन शइ खे, जेके वॾा वक़्त जा नक़ाद आहिनि, उहे इन शइ खे चवनि था त इहा शइ न हुजणु खपे। ॿियो नाविल जी जेका मज़बूती हिकिड़ी शइ में ज़ाहिर थींदी आहे त नाविल जो जेको प्रोटागोनिस्ट आहे उहो केतिरो पावरफुल आहे। हिते नाविल जो जेका प्रोटागोनिस्ट हिकु मिनहा आहे ऐं ॿियो हुनजो पीउ आहे, इहे इन्हनि ते तमामु घटि तवजो ॾिनो वियो आहे। इहे किरदार डेवलप कोन थिया आहिनि, इहे सिर्फ़ु सरसरी तौर ते उन्हनि खे बयानु कयो वियो आहे। इन्हनि ते घणो तवजो, बजाए प्रोफेसर जे ॻाल्हियुनि ते घणो करण जे, हुन जे किरदार खे मनफ़ी अंदाज़ में कुझु वधीक डेवलप कजे हा। छो जो ही कहिड़ो नाविलिस्ट वॾो आहे, हुनजो इंटरव्यू ॿुधो कलीम, ही कहिड़ो आहे डाविंची कोड वारो नाविलिस्ट, डाविंची कोड वारो कहिड़ो आहे? डैन ब्राउन। डैन ब्राउन। उनजो मूं इंटरव्यू ॿुधो, उहो चवे थो त हीरो जी जेका पहचान या टेस्ट जेका आहे न, सुञाणप, उहा थींदी आहे विलियन सां, एंटागोनिस्ट सां। जेतिरो एंटागोनिस्ट पावरफुल हूंदो, ओतिरो ई प्रोटागोनिस्ट खे पावरफुल थियणो पवंदो, उन खां वधीक पावरफुल थियणो पवंदो। पर जेकॾहिं एंटागोनिस्ट कमज़ोर आहे, ओतिरो रिएक्शन थींदो। पर जेकॾहिं एंटागोनिस्ट कमज़ोर आहे त प्रोटागोनिस्ट वटि फील्ड ई कोन्हे खेॾण जी। जेकॾहिं कंहिं बि गेम में जेकॾहिं अपोनेंट तव्हांजो कमज़ोर आहे त तव्हां पंहिंजी जेको सलाहियत उहो ॾेखारे कोन सघंदा। तीअं हिते हिकु एंटागोनिस्ट कमज़ोर आहे। ऐं ॿियो थी जेको क्राइसिस थियो, जेका साज़िश थी, एंटागोनिस्ट जो ख़ात्मो जेको थिए थो, उहो प्रोटागोनिस्ट जो उन में को बि किरदारु कोन्हे, ज़ीरो किरदारु आहे। यानी जेको क्राइसिस रिज़ॉल्व कीअं थियो, क्राइसिस रिज़ॉल्व थियो ई न। जेको मेन क्राइसिस जंहिं तां पोइ ट्रांसफॉर्मेशन जो रस्तो थियो, उहो किरदारु रिज़ॉल्व न थियो, बल्कि उहो किरदारु डिज़ॉल्व थियो। त जेको क्राइसिस खे डिज़ॉल्व कयो वञे थो, अहिड़ा
केतिरा ई नाविल आहिनि जिन में क्राइसिस रिज़ॉल्व करण जे बजाए डिज़ॉल्व कयो वियो आहे, त उनखे पसंदि न कयो वियो आहे, उनखे नक़ाद सुठी शइ नथा सम्झनि। क्राइसिस उहे जेके डिज़ॉल्व करे प्रोटागोनिस्ट। पर हिते जीअं त प्रोटागोनिस्ट जो थीम ई ॿियो आहे, हिते उन क्राइसिस जी अहमियत सिर्फ़ु एतिरी रखी वई आहे जेका हुनखे शॉक में आणे सघे, शॉक में आणे ऐं पोइ क्वेस्ट जेको जे लाइ निकिरे। मूं चयो नी क्वेस्ट प्लाट आहे, ही क्रिस्टोफर बुकर वारा जेके प्लाट ॿुधाया आहिनि उन ही क्वेस्ट आहे, ऐं क्वेस्ट ते पोइ हू निकिरी पवे थो। जीअं उन में हुनजी हिकिड़ी मंज़िल अहिड़ी अचे थी जंहिंमें हुनखे ॿिनि माण्हुनि जी हेल्प थींदी आहे, हिकिड़ो ओल्ड वाइज़ मैन ऐं ॿियो ब्यूटीफुल गर्ल। त हिनखे ओल्ड वाइज़ मैन जेको आहे उहो पीरल मिली वियो ऐं ब्यूटीफुल गर्ल्स राति मुस्तक़ीम मिली वई हिनखे, त उहो बिल्कुलु उन जे हिसाब सां निकिरी वियो, त हुनजी ट्रांसफॉर्मेशन थी वई ऐं हुन उहो पंहिंजो गोल अचीव करे वरितो। त राइटर जो उन क्राइसिस खे रिज़ॉल्व करण जे लाइ उॾाई कोई तवजह न वई आहे, शायदि तवजह न वई आहे, या हुन उनखे अहम न सम्झो, हुन अहम सिर्फ़ु उन जर्नी खे ऐं उन जर्नी खां पोइ थियंदड़ हासिलात खे सम्झो। त इहे नाविल जे बारे में मुंहिंजो कुझु मालूज़ात आहिनि। थैंक यू वेरी मच। जी महिरबानी अकबर साहब, असां हाणे आख़िरी 10 मिंटनि जो टाइम बचियो आहे असां वटि। बहरहाल इन में जेको आहे सो हिकिड़ी ॻाल्हि जेका मूंखे सभिनी खां वधीक वणी हिन नॉविल जी उहा आहे त घटि में घटि हाणे प्लॉट ऐं ख़्याल जे हवाले सां असांजो जेको सिंधी नॉविल आहे उहो कैंपस वारे हुन दायरे खां ॿाहिरि निकिरी ॿियनि मौज़ूअनि ॾांहुं वधी रहियो आहे। ऐं जेको आहे सो राफ़िज़ साहब हिन नॉविल में जेको आहे सो हिकिड़ो मौज़ू खयो आहे स्पिरिचुअलिटी ऐं उनजो जेको आहे सो माण्हू सां क्राइसिस ऐं हिकिड़ो सेटल्ड माण्हू आहे उहो रिश्तनि जे करे क्राइसिस में अची थो वञे। इहो हिन में नॉविल में तमामु हिकिड़ो सुठो उहो आहे। ऐं सिंधी नॉविल जेको आहे सो अकबर साहब असां इहो चवंदा रहंदा आहियूं त हाणे उन हिकिड़े बीठल प्लॉट खां निकिरी मुख़्तलिफ़ प्लॉट्स ऐं मुख़्तलिफ़ ख़्यालनि ते असां तर्जुर्बा करे रहिया आहियूं। इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे। राफ़िज़ साहब, असां वटि बाक़ी 7 खां 8 मिंट बचा आहिनि इन स्ट्रीम जा। तव्हां अकबर साहब जे जेके ॻाल्हियूं कयूं आहिनि उन्हनि खे रेस्पॉन्ड करणु चाहियो त प्लीज़, ऐं पोइ वरी तव्हां आख़िर में हिन स्ट्रीम जे हवाले सां पंहिंजा व्यूज़ बि ज़रूरु ॾिजो। अच्छा, ॿियो हिकिड़ो सवाल राफ़िज़ साहब मां ऐड कंदुसि त तव्हां असांखे इहो ॿुधाइजो त तव्हां कंहिं फ्यूचर प्रोजेक्ट ते मिसाल लिटरेचर जे हवाले सां, फिक्शन जे हवाले सां कमु करे रहिया आहियो, असांजे ॿुधंदड़नि खे ऐं पंहिंजे पढ़ंदड़नि खे उन हवाले सां बि आगाह कजो। जी सर। जी साईं, साईं अकबर लगारी साहब तमामु बहितरीनु तजियो कयो, ॾाढी ख़ुशी बि थी ऐं काफ़ी शयूं पाण सम्झण में बि आयूं त जेको आहे बाक़ी हिननि ते तवजह ॾियणु घुरिजे आहे। बाक़ी रहियो सुवाल त जेको आहे किरदारु जेको आहे उन ते जेको आहे असल में नाविल जो जेको मुंहिंजो जेको ख़्यालु हो त थीम इहा हुई जेको तव्हां माना विच में इहो पढ़ियो बि हूंदो त उहो हर आसमान ॾिसी चए थो जेका तुंहिंजी मर्ज़ी। त जॾहिं उन ते छॾे थो त पोइ उन में उनखे जेको आहे करण जी का कुझु करण जी ज़रूरत ॾेखारण जी ज़रूरत न हुई त हू प्लैनिंग करे मिनाल जे लाइ या कुझु करे थो, हू उन ते छॾे थो ॾिए ऐं पोइ कुदरत पाण ई उन जे लाइ उहे रस्ता ठाहींदी थी वञे। त शायदि इन जे करे मूं उन ते घणो जेको आहे तवजह न ॾिनी हिन किरदार ते। बहरहाल बाक़ी तमामु सुठियूं ॻाल्हियूं। इहा ॻाल्हि मूं हिते चई कोन, पर इहा ॻाल्हि मूं सम्झी उन वक़्त में किथे नोट्स में बि मूं लिखी छॾी त हू जेको प्रोटागोनिस्ट आहे उहो क्राइसिस खे पाण हल करण जे बजाए हू सुपर नेचुरल बीइंग ते छॾे ॾिए थो त उहो हल कंदो ऐं उहो हल करे छॾे थो। त इहो रिलायंस ऑन सुपर जेको आहे पावर ते छॾियल आहे, जंहिंखे असां ख़ुदा चऊं था, ॿिया गॉड चवनि था, भॻवानु चवनि था, त उन ते सुपर नेचुरल बीइंग ते उहा शइ छॾे ॾिए थो तवकल ते, त भई उहो मसइला हल कंदो ऐं उहो तव्हां ॾेखारियो आहे त उहो इन जा मसइला हल करे छॾे थो। बहरहाल इहो तव्हांजो पॉइंट ऑफ व्यू आहे, जेको पॉइंट ऑफ व्यू राइटर खे हक़ आहे त को बि पंहिंजो पॉइंट ऑफ व्यू रखी सघे ऐं रीडर खे हक़ आहे त पंहिंजो को पॉइंट ऑफ व्यू रखी सघे। जी, तव्हां पंहिंजो कंटिन्यू कयो। जी जी साईं। ॿियो मूं जेको पहिरियों नाविल लिखियो 2006 में यूनिवर्सिटी खां फारिग थियण खां पोइ, ऐं अनफॉर्चुनेटली जेको मुंहिंजो सभिनी खां सुठो दोस्त हुयो उन वाकई ख़ुदकशी कई, त उनखां मुतासिर थी मूं इहो लिखियो नाविल। त जेको आहे उन खां पोइ काफ़ी इन नाविल माना मूंखे हिकिड़ी ख़ुशी बि थींदी आहे त काफ़ी नौजवाननि
तमामु घणो फीडबैक मिलियो। हाणे रिसेंटली हिकिड़ी मैडम बि मूंखे फ़ोन कई, सिंध यूनिवर्सिटी में प्रोफेसर हुई शायदि, उन इहा शिकायत कई त तव्हां जेको आहे पंहिंजे उन किरदार खे आख़िर में जेको आहे उहो ख़ुदकुशी थो करे, यूनिवर्सिटी मां निकिरी, हीउ तमामु नेगेटिव तव्हां लिखियो आहे, नौजवाननि ते वॾो बुरो असरु पवंदो, इनखे अॻिले एडिशन में डिलीट करे छॾियो। इहा ई बेसिक थीम हुई नॉवेल जी। त बहरहाल हुनजो चवण जो मक़सदु इहो हुयो त तव्हां जेको आहे हुनखे अहिड़ियूं शयूं नॉवेल में लिखो त नौजवान इनकरेज बि थियनि, ऐं हुननि खे जेको आहे जॾहिं ज़िंदगी में हर इंसान खे ख़ासि करे नौजवाननि खे काफ़ी मसइला दरपेश थींदा आहिनि, जंहिंजे करे हू काफ़ी जेको आहे मायूस बि थी वेंदा आहिनि या डिसअपॉइंटेड जॾहिं थींदा आहिनि। त हिन नॉवेल में बि माण्हू शायदि इहो ई ॿुधाइण जी कोशिशि कई आहे त इंसान खे डिसअपॉइंटेड न थियणु घुरिजे, जॾहिं सम्झे थो मूंखां मसइला हल नथा थी सघनि त आसमान वारे ते छॾे ॾे, धणी जेको आहे सभु कुझु बहितरी कंदो। शायदि इहो हिकिड़ो मैसेज आउं ॾियणु पियो चाहियां त असां वटि काफ़ी मायूस जेको इहो दौरु हले थो, इन में माण्हू नौजवान खां अलावा हाणे त अॼुकल्ह जेको बिजली जा बुरान ऐं ॿिया आया आहिनि, त हर माण्हू परेशान लॻो पियो आहे, ऐं इन्हनि परेशानियुनि जे करे इहे केसिस बि वधनि पिया, बीमारियूं ॿिया मसइला। त हुन में इहे शयूं थोरी सपोर्ट कनि थियूं, जेकॾहिं इंसानु पाण खे बेबस सम्झे थो त हुनखे हिकिड़ो सपोर्ट त खपे जेको आहे, त उहो शायदि ॾेखारण जी कोशिशि कई आहे त मायूस न थियणु घुरिजे। बहरहाल बाक़ी साईं जेको आहे तमामु बहितरीनु तजवीज़ूं जेको आहे। कलीम साहिबु तव्हांजो सवाल हुयो त अॼुकल्ह जेको आहे आउं छा पियो कयां, त आउं ॿिनि नॉवेलनि ते जेको आहे कमु करण जो सोचो, कुझु पेजिस बि लिखिया आहिनि। पहिरियों हिकिड़े ते जेको आहे लिखां पियो त उनजी थोरी थीम ॾुखी हुई, त वरी उनखे छॾे वरी ॿिए ते जेको आहे कुझु टाइम खां पोइ अॼुकल्ह वरी कुझु पंहिंजे प्रोजेक्ट्स वग़ैरह जे करे काफ़ी मसरूफ़ियतूं आहिनि, त इनशाला उमेदु आहे त हिन साल न त मथे साल जी शुरूआति में नओं नॉवेल आणण जी कोशिशि कबी। जी जी सर, ज़बरदस्त, असांखे इंतज़ारु रहंदो। अच्छा, हीअ जेको आहे सो असां आख़िरी 3-4 मिंट आहिनि, उन्हनि में हिकिड़ो रज़ाक साहब जो कमेंट आयो आहे। रज़ाक साहब असांजा सीनियर लेखक आहिनि ऐं असांजा जेको आहे सो रेगुलर कंट्रीब्यूटर आहिनि हिन स्ट्रीम जा। त रज़ाक साहब लिखनि था त हलंदड़ दौर में तरक़ी पसंद सोच रखंदड़ लेखकनि जी घटिताई थींदी थी वञे, या आउं ईअं थो सम्झां। जी सर, अकबर साहब तव्हां हिन ते जेकॾहिं रेस्पॉन्ड करणु चाहियो, राफ़िज़ साहब तव्हां बि जेकॾहिं रेस्पॉन्ड करणु चाहियो। जी सर। इहो रज़ाक साहब जो ख़्यालु आहे, पंहिंजो ख़्यालु आहे, पर मूंखे ईअं नज़र कोन थो अचे। ज़ाहिर आहे सभु माण्हू असांजी सोच जहिड़ा नथा थी सघनि, या रज़ाक साहब जी सोच जहिड़ा नथा थी सघनि, या रज़ाक साहब जी सोच जहिड़ो नथो थी सघे। त तरक़ी पसंद छा आहे, तरक़ी पसंदी छा आहे, इहो बि हाणे हिकिड़ो बहस तलब शइ थी वई आहे। जेकॾहिं तव्हां सोशलिज़म या सोशलिस्ट ख़्यालनि खे तरक़ी पसंदि चओ था, जंहिंखे कलीम साहब त सॼो ॾींहुं रद्द कंदो रहे थो, त इहा बि हिकिड़ी डिबेटेबल शइ थी चुकी आहे त तरक़ी पसंदी छा आहे। सो बहरहाल पर ईअं आउं नथो सम्झां, रज़ाक साहब शायदि अञा का ॿी ॻाल्हि चवणु चाहे थो, जेका शइ ॿी आहे, पर ईअं कोन्हे। ऐं ॿियो इहो त हर दौर में हर क़िस्म जी सोच रही आहे। राफ़े साहब जो जेको थीम खणी आया आहिनि, इहो थीम असां वटि इन थीम ते घणो लिखियो वियो आहे अॻे, लेकिन उहो कॾहिं लिखियो वियो आहे, उहो पार्टीशन खां पहिरीं लिखियो वियो आहे। पार्टीशन खां पहिरीं जेके हिंदू राइटर हुआ असांजा, उन्हनि में इहो तवक्कल वारो अंसर घणो हूंदो हो, ऐं क़िस्मत वारो अंसर, तक़दीर वारो अंसर इहो घणो हूंदो हो। जो उन दौर जी हिकिड़ी कहाणी बि मूं पढ़ी त मंगिया न परणजनि, लिखिया परणजनि। त लिखे जो लेख ऐं इन क़िस्म जूं जेके मज़हब ॾांहुं टिल्टेड जेके शयूं हुयूं, इहो पार्टीशन खां पहिरीं तमामु इन्हनि ते इहो फोकस इहो हो। पोइ जेका इहा तरक़ी पसंद तहरीक हली, उन में इहा शइ आस्ते आस्ते घटि थींदी वई, ऐं पोइ उन में वरी ॿिया थीम अचणु शुरू थी विया हुआ। सो बहरहाल हर दौर में हर क़िस्म जो राइटर रहे थो, ऐं अॼुकल्ह जो जेको इंटरनेशनल सिनेरियो आहे, नाविल जेके लिखिया वञनि था, उन में बि स्पिरिचुअलिज़म ते लिखियो वञे पियो, ऐं नाविल उन ते मौजूदु आहिनि। पज़ीराई जी जी, ख़ासि करे पाओलो कोएलो त लिखंदो ई जेको आहे सो स्पिरिचुअलिज़म ते आहे। पाओलो कोएलो थी वियो, या अहिड़ा ॿिया लेखक आहिनि जेके इन शइ खे घणो ध्यानु ॾियनि था।
ऐं स्पिरिचुअलिज़म ते बि लिखनि था उहे। पाउलो जो ॿुधायां तव्हांखे त सभु हुन जा नॉवल स्पिरिचुअलिज़म ते न आहिनि। अल्केमिस्ट में त हुनजो आहे हिकिड़ो 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 हिसो हुनजो जेको आहे द ज़ाहिर जी जी बाक़ी एडल्ट्री ॾिसो, एडल्ट्री में न आहे, एडल्ट्री बिल्कुलु डिफरेंट नॉवल आहे। 11 मिनट्स बिल्कुलु नॉवल आहे। हा, अलिफ जेको आहे उन में वरी स्पिरिचुअलिज़म आहे। उनजो नॉवल जेको अलिफ आहे उहो आहे उनजा जेके अॻु वारा नॉवल आहिनि, मिसाल तौरु ब्राइडा थी वियो या एलिफ थी वियो या ही जेको अथसि पंहिंजो द डेविल एंड मिसिस आयो अलिफ ऐं जेको हुनजो नॉवल आहे अल्केमिस्ट उन में त आहे। बाक़ी हू त वॾो ज़ालिम राइटर आहे। वरी द डेविल एंड मिसिस पैन जेका आहे उन में स्पिरिचुअलिटी आहे। ऐं ॿियो जेको अथसि पंहिंजो वालकेरीज़ जेको उनजो आहे, इहे सभु क्रिश्चियन स्पिरिचुअलिटी ऐं उन क्रिश्चियन जेके मिस्टिक्स आहिनि उन्हनि जे पस मंज़र में। वालकेरीज़ त मायन जो जेको कल्ट हो उन ते लिखियलु अथसि। बहरहाल इहो हिकिड़ो जेको आहे मौज़ूआती हवाले सां त फ्रीडम हुजणु घुरिजे लेखक खे, त उहो कीअं थो कहिड़ो मौज़ू खणे थो। केतिरो पढ़ियो हुजे पियो अॼुकल्ह, केतिरो पॉपुलर बिल्कुलु वो बेस्ट सेलर्स में मिलियंस ऑफ कॉपीज हुनजे नॉवेल्स विकिरो थियनि थियूं सॼी दुनिया में। अच्छा, ही सीमा चांडियो जो कमेंट आहे सर, इहो बसि आख़िरी 2-3 मिंट आहिनि असां वटि, इन खां पोइ असां वाइंड अप कंदासीं। मूंखे नॉवेल लिखण में हिन स्ट्रीम मां काफ़ी रहनुमाई मिली आहे, तमामु सुठो सिलसिलो आहे। महिरबानी सीमा चांडियो साहिबा, तव्हां असांजा रेगुलर कंट्रीब्यूटर आहियो। अच्छा, राफेज शेख साहब, आख़िर में तव्हां जेको आहे सो इन स्ट्रीम जे हवाले सां असांखे पंहिंजा कमेंट्स ॾिजो त पोइ असां हिनखे वाइंड अप कयूं। सही, तमामु सुठी काविश आहे ऐं तमामु घणी रहनुमाई बि मिले थी लेखकनि खे। जेको आहे तव्हांजो जेको आहे सुठो कंट्रीब्यूशन आहे, हिनखे यादि रखियो वेंदो। साईं अकबर लगारी साहब जा कमेंट्स जेको आहे असांजे लाइ रहनुमाई जेको आहे रहनुमा साबित थींदा। महिरबानी साईं, तव्हांजी वॾी महिरबानी, ॾाढी ख़ुशी थी। अञा साईं मूंखे लॻो त खुले नमूने तरक़ी न कई, कुझु जेको आहे मरबत खां कमु वठी मूंखे उमेद हुई त अञा सुठी नमूने तरक़ीद कंदा, रोआरे मोकिलींदा, पर जेको आहे बचत कराए छॾियो। बस सर, असांजो इहो आहे त वरी लेखक ॿीहर मोटे बि त सही न। राइटर खे तकलीफ़ ॾियूं या राइटर ते तंज़ कयूं या राइटर, इहो असांजो हरगिज़ मतिलबु ई कोन हूंदो आहे। असांजो मक़सदु इहो न आहे। असांजो इहो आहे त नॉवल ते ॻाल्हाइजे, उनजे थोरो कमियूं बेशियूं हुजनि उन्हनि ते ॻाल्हाइजे, ताकी बहितरी थिए। वरी ॿिया जेके ॿुधंदड़ ॾिसंदड़ या जेके आहिनि उहे अॻियनि नॉवलनि में अचनि त उहे शयूं इम्प्रूव थियनि। ईअं नॉवलनि जी आऊं ॾिसां पियो तेज़ी सां ग्रोथ बि थिए पई, बहितरी बि अचे पई नॉवलनि में, इहो बि आऊं ॾिसां पियो। तमामु सुठो साईं, तमामु बहितरीनु जेको आहे, ख़ुशी थी। अच्छा, अकबर साहब, राफ़ी साहब, हिकिड़ी हिन में इहा बि ॻाल्हि आहे लाइटर नोट ते त एतिरी तनक़ीद कयूं जो वरी लेखक मोटे बि त सही न ॿी स्ट्रीम लाइ। न साईं, अहिड़ी का तनक़ीद ॾिसो, तव्हां अहिड़ी का ॻाल्हि कई कोन्हे न। जेके बि तव्हां ॻाल्हियूं कयूं तनक़ीद असांजे फ़ाइदे वारी कयूं न। जी जी सर, मसलो इहा आहे असां ॾिसो, हिकिड़ा नकाद अहिड़ा हूंदा आहिनि असांजे सोसाइटी में बि आहिनि, जिन जो मक़सदु ई हूंदो आहे राइटर जी दिलि दुखाइणु, हुनखे तकलीफ़, ऐं पोइ उन में हू दिलि दुखाए ऐं हू सभु पंहिंजो पाण खे सम्झंदा आहिनि त बाबा उहे अहिड़ा वॾा नकाद आहिनि। ईअं न आहे। नकाद तनक़ीद जेका आहे उहा शयुनि ते थिए थी, ऐं उनजो पॉज़िटिव नेगेटिव ॿई शयूं हिकिड़े अहिड़े अंदाज़ सां तव्हां ॿुधायो जेको नॉन पर्सनल हुजनि, पर्सनल अंदाज़ में न ॿुधाइजनि, इम्पोज़ न कजे पंहिंजी का बि विल कंहिं बि राइटर ते। सो अच्छा, ॿियो राफ़े साहब, असांजी वधि खां वधि कोशिशि इहा हूंदी आहे त जेको टेक्स्ट असांजे साम्हूं आहे असां सिर्फ़ु उन ते ई कमेंट कयूं, त उन में छा आहे उहो कीअं हुजणु घुरिजे। उन खां सवाइ असां ॿी का बि उन ते कमेंट न कंदा आहियूं। अहिड़ा के कमेंट ईंदा बि आहिनि उहे असां एड्रेस बि कोन कंदा आहियूं। एनीवेज़, राफ़े साहब, तव्हां टाइम ॾिनो असांखे, तव्हांजी तमामु घणी महिरबानी। तमामु ज़बरदस्त डिस्कशन थियो ऐं उमेदु आहे तव्हांखे मज़ो आयो हूंदो। ऐं अकबर साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे हर दफ़े टाइम ॾींदा आहियो। ऐं असां सां गॾु अज़ीम रुंजो साहब हुआ, उन्हनि जी महिरबानी, उन्हनि असांखे टाइम ॾिनो। असांखे जेके प्रोग्राम में शरीक थियनि था या जेके लाइव ॾिसनि था, उन्हनि जे नाला वठी महिरबानी करे छॾियो न, उन्हनि जी महिरबानी आहे असां सां गॾु आहिनि उहे।
जी 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 बिल्कुलु उहे बिल्कुलु उन्हनि सभिनीनि जी महिरबानी आहे। असांखे जेको आहे सो सभिनी खां पहिरीं जेको आहे सो रज़ाक सेठो साहिबु जेको आहे सो कमेंट कयो, अदनान सुमरो साहिबु, नियाज़ पंवर साहिबु असांजा रेगुलर जेको आहे सो व्यूअर आहिनि, पीर उबैद राशदी साहिबु पाण ज़बरदस्त कहाणीकार आहिनि, ऐं पीर साहिबु चयो त जेको आहे सो वाहिद सुमरो साहिब जे नॉवलनि ते, अकबर साहिबु वाहिद साहिब जो हिकिड़ो नओं नॉवल नोटरी पब्लिक बि आयो आहे, उन खां अॻु में मिस कॉल आयो आहे, ऐं ॿिया कुझु नॉवल वाहिद साहिब जा आया आहिनि। जेकॾहिं अव्हां वटि अवेलेबल आहिनि त पोइ नेक्स्ट वीक असां उन ते कयूं डिस्कशन वाहिद साहिब जे नॉवल ते। अॼु आउं गाॾी खाते वियोसि इहो वाहिद सुमरो जो नॉवल वठण लाइ नोटरी पब्लिक, छो जो हिन साल में जेके हेसि ताईं 10-11 नॉवल आया आहिनि, उन में सिर्फ़ु मूं वटि हिकिड़ो इहो खुटल जी आहे जी नोटरी पब्लिक जेको हाणे आयो अच्छा आहे, न आहे। अच्छा वॼिड़ो वटि पहुची वियो आहे सर, त पोइ विजो नोट नेक्स्ट वीक वरी उन ते कयूं। अॼु भले वीडियो नोट ते रखो, ऐं वठी आयो आहे जी। विझड़ो वटि उहे नंढिड़ो नॉवल आहे, ऐं पाण उन ते जेकॾहिं पोइ वरी राजड़ी साहिब खे मां कॉन्टेक्ट कयां थो, पोइ नेक्स्ट वीक पाण विझड़ो ते रखंदासीं सर। बिल्कुलु ठीकु आहे सर, ओके दोस्तो, असांजी हिन स्ट्रीम 27वीं स्ट्रीम हुई सिंधी नॉवल में थींदड़ जदीद तजुर्बनि जे हवाले सां, जंहिंमें असां कहकशान खां अॻिते नॉवल ते भरपूर अंदाज़ में ॻाल्हायो। उन में असां सभिनी दोस्तनि जा थोराइता आहियूं। अच्छा मूं कुझु नाला जेके आहिनि रहिजी विया आहिनि, हिन में मैडम नुसरत चांडियो आहे, सीमा चांडियो आहे, ऐं सनम जागीराणी, जिन असांखे हिन लाइव स्ट्रीम में जॉइन कयो। अवां सभिनीनि जी महिरबानी। ऐं मां वरी बि सभिनी दोस्तनि जो ख़ासि करे साईं अकबर लगारी साहिबु, साईं राफ़े शेख साहिबु तव्हांजो, ऐं अज़ीम साहिबु तव्हांजो बि वॾो महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। ऐं दोस्तो ईंदड़ हफ़्ते जेको आहे सो असां मोहम्मद दीन राजड़ी या दीन मोहम्मद राजड़ी, इहो ॿिन्ही नालनि में थोरो कंफ्यूजन हूंदो आहे, दीन अॻियां आहे या मोहम्मद अॻियां आहे, राजड़ी साहिब जे नाविल विझड़ो ते डिस्कशन कंदासीं। तव्हां सभिनी महिरबानी दोस्तो। GS सिंध, GS सिंधी ॿोली। महिरबानी।